अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफिना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यम्हुल्लाहु मा यशाअु व युस्बितु इंदहु उम्मुल किताब। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बआवाज़ बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। पखी सब मचन पखी सब मचन पर हंज सदाई डुबरा पखी सब मचन पर हंज सदाई डुबरा लोक सुमी निंड्रू करे
सुहना ही आधी रात उथन अल्लाह तन पखियड़न कदे सुखी सुमी सुख न माणियो। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, ॻोठ अली मुराद बारी जो कोहिस्तान जो इलाइक़ो जबलन जे इंतहाई दूर दराज इलाइक़े जे अंदर मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफ़िल सजाइण वारो, अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल सजाइण वारो मुझे सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़े हसनी हुसैनी घोट जे निस्बत सां सुहिणे सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैहि जे निस्बत खे जबलन ऐं झंगलन जे विच में भी निर्वार करे निभाइण वारो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर मुनासिब इश्क ऐं मोहब्बत जूं ॻाल्हियूं करे अल्लाह ऐं उन जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे कुर्ब सां पंहिंजूं झोलियूं भरींदासीं। इलाइक़े में जरूर पहिरियों दफ़ो, लेकिन अॼुकल्ह दुनिया ॾाढी तेज थी वई आहे, ॼाण सुञाण सभिनी वटि मौजूद हूंदी। पंहिंजे तबियत मुताबिक़ मखलूक ॾिसी पोइ उहा ॿोली ॻाल्हाईंदो हां। सादड़ा माण्हू आहियो, इंशाअल्लाह ताला सादड़ी ॿोली ॻाल्हाईंदुमि। एतरी सादड़ी हूंदी जो तव्हां में जेको बिल्कुल अणपढ़ियल आहे, अॼु इंशाअल्लाह ताला उहो बि अक़ीदत मोहब्बत ऐं इश्क जे हिन दरिया मां पंहिंजूं झोलियूं जरूर भरींदो। चओ इंशाअल्लाह ताला। मिसाल ॾाढा सादड़ा ॾींदुमि, अल्लाह जो क़ुरान खोले खोले पढ़ंदुमि। चओ इंशाअल्लाह ताला। सब खां पहिरीं तव्हां दोस्तन जे खिदमत में अर्ज कयां त जॾहिं बि न मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद पढ़ण जो अल्लाह ताला तव्हां सां मौक़ो ॾे त बग़ैर कंहिं देर जे दिल जे हुजूर सां दुरूद पढ़ंदो कर। गुल होवे तो खुशबू करे, बिना खुशबू दे गुल केहा। यार होवे तो वफादार होवे, बिना वफा दे यार केहा। दीन दा जलसा होवे तो कल्ब दी कट लहे, वरना जलसे दा फायदा ही केहा। मुझा मिठड़ा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना परवाना रोजो फर्जा, नमाज फर्जा, ज़कात साहिबे निसाबते फर्जा, हज फर्जा साहिबे निसाबते। लेकिन मुझा मिठड़ा मुसलमान जबलन जे विच में वेहण वारा गौर कर। अल्लाह ताला तव्हां सां फरमायो त नमाज कायम कयो, लेकिन तव्हां सां मां कॾहिं भी कंहिं अल्लाह के चयो आ त ऐ मौला तू नमाज पढ़। जवाब ॾियो, कंहिं भी चयो आ? जवाब आहे न। छो त अल्लाह मअबूद बरहक, अल्लाह इबादत खां पाक। अल्लाह ताला तव्हां सां हुक्म फरमायो सेहतमंद आयो त रोजा रखो, लेकिन कॾहिं भी तव्हां सां अल्लाह के ईअं कोन चयो त मौला तू भी रोजा रख, कॾहिं कोन चयोसीं। छो? तव्हां सां बान्हा अल्लाह ताला तव्हां सां जो खालिक ऐं मालिक।
तव्हां सां आबिद, अल्लाह तव्हां सां जो महबूद आ। हज जे मथां चऊं तॾहिं बि साॻियो जुमिलो ईंदो, हज जो हुकुम तव्हां असांखे आ। लेकिन ओ मुंहिंजे जबलनि में रहण वारा सादड़ा मुस्लमान, गौर कर, जॾहिं अल्लाह जे ज़ात पाक क़ुरान करीम जे अंदर हुकुम फरमायो त इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी, बेशक मां अल्लाह ऐं मुंहिंजा फरिश्ता सुहिणे रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद व सलाम जूं रहमतूं ऐं बरकतूं मोकिलियूं था। अॻियां अल्लाह जे ज़ात हुकुम कयो त या अय्युहल्लज़ीन आमनू। कहिड़ो हुकुम थियो? या अय्युहल्लज़ीन, तवज्जह कजो, या अय्युहल्लज़ीन आमनू। अल्लाह या अय्युहन्नास न चयो, अल्लाह ईअं न फरमायो। अल्लाह खालिक कायनात जे ज़रे ज़रे जो आहे, लेकिन अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐ ईमान वारो, सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ऐ ईमान वारो, तव्हां भी मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम ॻाल्हायो, दुरूद ऐं सलाम। हाणे तवज्जह कजो, मक़सद वारो जुमिलो थोड़ो गौर कजो। स्टेज आहे थोड़ी ॾुखी, हीअं निहारणो थो पवे। अल्लाह ताला निमाज़ चयो पढ़ो, असां न चयो त मौला तूं पढ़। अल्लाह चयो रोज़ा रखो, असां तव्हां न चयो त मौला तूं रोज़ो रख। अल्लाह चयो हज कयो, तव्हां सां न चयो त हज कर। अल्लाह जे दरबार में सवाल कयोसीं, मौला जॾहिं तुंहिंजी ज़ात महबूब मुस्तफ़ा ते दुरूद मोकिले, फरिश्तनि जी ज़ात तमाम फरिश्ता महबूब ते दुरूद मोकिलीन, मौला भला असां गुनाहगारनि खे जो तुंहिंजे ज़ात जे तरफ़ खां हुकुम थियो त ऐ ईमान वारो, तव्हां बि मुंहिंजे महबूब ते दुरूद मोकिलियो, मौला तुंहिंजे दुरूद खां पोइ मलाइकनि जी ज़रूरत बि कान हुई, भला मलाइकनि जे मोकिलण खां पोइ असां गुनाहगारनि जी कहिड़ी ज़रूरत हुई? मुंहिंजे रब फरमायो, ऐ ईमान वारा, ऐ ईमान वारा, मां अल्लाह पंहिंजे कुदरत जे राज़नि खे पाण थो ॼाणा, मां पंहिंजे कुदरत जे हिकमतुनि खे पाण थो ॼाणा। ऐ ईमान वारा, जॾहिं न तूं गौर कंदे त मां अल्लाह त तोखे फरमायो त मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़, त रब चवे थो हाणे तूं पढ़ ऐं उन ते गौर कर त तूं चई छा रहियो आहीं। तवज्जह रहे, अल्लाह फरमाए मूं हुकुम ॾिनो तोखे त ऐ ईमान वारा पढ़, हाणे तूं पढ़ी त रहियो आहीं, लेकिन सोच त पढ़ण वक़्तु चई छा रहियो आहीं। दुरूद जेको वणई सो पढ़, दुरूद इब्राहिम पढ़ी तुंहिंजी मर्ज़ी, दुरूद लखी पढ़ी तुंहिंजी मर्ज़ी, दुरूद तुंजीना पढ़ी तुंहिंजी मर्ज़ी, दुरूद ताज पढ़ी तुंहिंजी मर्ज़ी। दुरूद दुरूद आ, लेकिन दुरूद में पहिरों लफ़्ज़ कहिड़ो पढ़ंदा हूं? जवाब ॾियो, ॻाल्हायो। रुगी सुभान अल्लाह न, मां उन्हनि माण्हुनि मां न आहियां जेको चवां तो सुभान अल्लाह न चयो तो न न, आऊं फ़क़ीर सादड़ी तबियत जो माण्हू, सजण साईं जे दरड़े जो ग़ुलाम, आऊं ॻाल्हि सम्झाइण थो चाहियां। ॻाल्हि सम्झो, ॻाल्हि दिलि में वेहे, इंशा अल्लाह ताला दीवानो जॾहिं न तव्हांजे अंदर में हिकिड़ो दफ़ो ॻाल्हि वेही वई त तव्हां हज़ारनि खे सम्झाए सघंदव। हुकुम थियो त दुरूद पढ़ो, सभई पढ़ंदा आहियूं, चओ इंशा अल्लाह पढ़ंदा आहियूं। थोड़ो हिकिड़े मिंट लाइ ॿुधायो त कीअं पढ़ंदा आहियूं। अल्लाहुम्म, चओ चओ अल्लाहुम्म सल्ले अला। अॻिते बस, अॻिते न हलो, बस मुंड में हिते बीहो। कॾहिं इहो सोचो अथव त अल्लाहुम्म सल्ले अला जी माना छा आहे? तवज्जह कयो, कॾहिं न सोचो अथव न, इन करे मां चयो ॿ चार ॻाल्हियूं उहे चवां जेके कॾहिं तव्हांजे दिमाग़ ताईं बि न गुज़रियूं हुजनि। ओ निमाज़ी, निमाज़ में पढ़ण वारा, अॼु दुरूद जी बरकत ॾिस ऐं दुरूद जी फज़ीलत ॾिस ऐं दुरूद जी अज़मत ॾिस ऐं दुरूद जो शान ॾिस। अल्लाह तोखे फरमायो त ऐ ईमान वारा मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ो, तो वरी जवाब में चयो अल्लाहुम्म सल्ले अला, ऐ मुंहिंजा मौला तूं पढ़ मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद। ऐ मुंहिंजा मौला अल्लाहुम्म सल्ले अला,
अल्लाह फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी, मां अल्लाह मुजा फरिश्ता महबूब ते रहमतू मोकलियूं था। वरी तो के अल्लाह हुकुम कहे ऐ ईमान वारा तू भी वंड वठ मुझे महबूब जे फैज़ मां। त मुजा दोस्त तो असा यकदम वरी चयो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व बारिक वसल्लम। ऐ अल्लाह मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते रहमतू मोकिल, मुझा अल्लाह सही बरकतू मोकिल। अल्लाह फरमाए तो मां त अगई मोकिले रहियो हां, तोखे हुक्म कयो थम, हाणे समझ में मुझा बाना आई त मूं तोखे हुक्म छो कयो। मां अल्लाह इन करे तोखे हुक्म कयो, मां खुदा तोखे चवां त तू महबूब ते रहमतुन जे ला दुरूद पढ़, ऐं तू वरी मां रब खे चवी त तोखे ख़बर पवे मां ख़ालिक हां, तू मखलूक हई, मां माबूद हां, तू आबिद हई, तू मूं जहिड़ो नहीं, मां तो जहिड़ो न आहियां। लेकिन हिकिड़ी शइ उहा आहे रब थो फरमाए जॾहिं उन शइ ते ईंदे त तोखे पंहिंजे क़िस्मत ते नाज़ थींदो त मुंहिंजा मौला तू ख़ालिक मां मखलूक, तू माबूद मां आबिद, तू मालिक मुंहिंजा मौला मां तुंहिंजो ग़ुलाम। जेकर जॾहिं महबूब जे मथां दुरूद जी ॻाल्हि थी अचे त मुंहिंजा मौला तुंहिंजो बि महबूब उहो आहे त असांजो महबूब बि उहो। मुझे महबूब ते दुरूद पढ़ण जे ला रब तोखे हुक्म कयो। तो वरी अल्लाह के अर्ज कयो, रब चयो इहो ई त तुंहिंजी अदा वणे थी, जॾहिं मां रब त मोकिलिया पर जॾहिं बानो थी तू न मूंखे चवी मौला मुझे महबूब ते दुरूद, मुंहिंजा मौला मुझे महबूब ते रहमतूं। अल्लाह फरमायो बस तू चवंदो वेंदो हई मां रब तुंहिंजा गुनाह मुश्किलातूं ख़त्म कंदो वेंदो। दिल खोले मुझे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो कर। छा चयुमि दिल खोले मुझे महबूब ते दुरूद ऐं सलाम पढ़ंदो कर। इंशाअल्लाह ताला ओ कोहिस्तान जे वेहण वारा अॼु तोखे ज़िंदगीअ जी उहा ॻाल्हि ॿुधाईंदुमि जेका तूं पंहिंजे पूरी लाइफ में न ॿुधी हूंदी ऐं इंशाअल्लाह ताला ज़िंदगी भर यादि कंदे। अॼु तोखे क़ुरान करीम जे आयत मां, क़ुरान करीम जे हिस्से मां तोखे सैयद अब्दुल कादिर जीलानी जेकॾहिं कढी ॾियां त पोइ त ॻाल्हि ख़तम थी वई न, पोइ त ॻाल्हि ख़तम थी वई न। इंशाअल्लाह ताला थोड़ो रुगी तू सब्र सां वेही दिल जे हुजूर खे असां वेही करे दिल खोले मुझे महबूब मुस्तफ़ा ते सलात पढ़। ऐं मां तमाम मर्तबे फिक्र जे माण्हुनि खे दावत थो ॾियां, जंहिं बि मसलक वारो आहे बेफिक्र थी वेही रहे, जंहिंजो बि मुरीद आहे बेफिक्र थी वेही रहे। इंशाअल्लाह ताला इल्मी ॻाल्हि हलंदी, अखलाकी ॻाल्हि हलंदी, मोहब्बत जी ॻाल्हि हलंदी, अहिड़ी ॻाल्हि हलंदी मज़ो त तॾहिं आहे पंहिंजो त सदाई चवे सुभान अल्लाह। पर जेकॾहिं को मुंहिंजा दोस्त जंहिंखे असां तूं पराव था चऊं, जेकॾहिं उहो बि पंहिंजे मुंहं सां चवे त वाकई अल्लाह जो क़ुरान सचो आहे ऐं अल्लाह वारनि जा ग़ुलाम वाकई ईअं ॻाल्हाइबो आहे त ॿुधाए त तो असांजी कामयाबी आहे या न आहे, जवाब ॾे। इंशाअल्लाह अॼु ईअं थींदो, इंशाअल्लाह अॼु ईअं थींदो, ईअं तोखे रब जो क़ुरान खोले खोले ॿुधाईंदो मैं। पर हिकिड़ो दफ़ो तूं सलात पढ़ त मां ॾिसां त महबूब ते सलात पढ़ी कीअं थो। दिल खोले पढ़, मां ॿुधां, दिल खोले पढ़। पहिरीं हदीस जो हवालो ॿुध, छो हेतिरा पंध करे आया हूं, केर बि हिन दुनिया में वांदो कोन्हे दोस्त। हेतिरियूं मंज़िलूं तय करे छाजे लाइ आया आहियूं? चओ अल्लाह जी रज़ा हासिल करण लाइ। जवाब छाजे लाइ आया आहियूं? कंहिंखे राज़ी करण आया आहियूं? अल्लाह जे रज़ा हासिल करण जे लाइ। ऐं जॾहिं अल्लाह राज़ी थींदो आहे त छा थींदो आहे? चओ अल्लाह ताला बख़्शिश जा दर खोले छॾींदो आहे। छा जा दर खोलींदो आहे? हदीस जो हवालो ॿुध। अल्लाह जे महबूब फरमायो मन सल्ला अलैया मर्रतन फतह अल्लाहु लहू बाबम मिनल आफियत। मदीने जे मीर फरमायो जंहिं शख्स भी मां मुस्तफ़ा ते हिकु भेरो दुरूद पढ़ियो। तवज्जो कर हदीस जे लफ़्ज़ ॾे। मन मौलवीअ जी ॻाल्हि न आहे, पीर जी ॻाल्हि न आहे, ज़ात पात जी ॻाल्हि न आहे। जहिड़ो आहीं तहिड़ो खुदा खे भी प्यारो है, मुझे मुस्तफ़ा के भी प्यारो है। मन सल्ला अलैया मर्रतन, जंहिं शख्स भी
हिक भेरो मां मुस्तफा ते दुरूद पढ़ियो, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फतहल्लाहु लहू बाबम मिनल आफियत, मुझो अल्लाह उन जे ला छोटकारे जो दरड़ो खोले छॾींदो आहे। हिकु दफ़ो दुरूद पढ़ण सां छा थींदो आहे? थोरो ॻाल्हायो, छा थींदो आहे? छोटकारे जो ॻाल्हायो, छोटकारे जो दरड़ो खुली पवंदो आहे। बस जन 10 मिंटनि में अंदाज़ो मूंखे थी वियो तव्हांजे तबियतुनि जो त छोटकारे जो दर खोलराइण जे लाइ मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ त इंशा अल्लाह ताला ऐं तोखे रब जो क़ुरान बि पढ़ी ॿुधायां। मां सम्झी वियुसि त तुंहिंजी नात मनकबत ऐं शेरो शाइरी सां तुंहिंजी घणो लगाव आहे, उहो बि थींदो, पर रब जो क़ुरान ज़रूर थींदो। एतिरो अल्लाह जो क़ुरान पढ़ी ॿुधाई जो दिलि ठरी पए वाग मदीने। अब दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले, तो मदीने जो घोट हुजूर मिले। सुभान अल्लाह। छो दुरूद पढ़ंदा आहियूं? तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले, तो मदीने जो घोट हुजूर मिले। थी वञे थी जन्नत जी तसला, चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। छोटकारो दुरूद दोहार ने जो, छोटकारो दुरूद दोहार ने जो, आ इलाज दुरूद बीमारन जो। हे वजीफो दस्यो हर वलीउल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह ताला जे सोने कुरान करीम जी आयत करीमा तिलावत कयम। अजीज़न मन अल्लाह जो कुरान ॿुधंदो हल, पंहिंजे दिल खे ठारींदो हल। मुझे बेनियाज़ रब पंहिंजे सुणे कुरान करीम में फरमायो यमहुल्लाहु मा यशा, हिक कुरान करीम जे आयत जा बहिसा करे तिलावत हो कया। पहरे हिस्से में बेनियाज रब फरमायो यमहुल्लाहु मा यशा, मुझे बेनियाज रब फरमायो मुंहिंजी मर्जिया, मुंहिंजी मर्जिया लिखियल ड्राहे छॾियां, जेको ड्राहे छॾियां उहा मुंहिंजी मर्जिया। अल्लाह जे ज़ात फरमायो लिखियल ड्राहे छॾियां मुंहिंजी मर्जिया। दरबारे खुदा में सवाल कयोसी मौला कंहिंजो लिखियल थो ड्राही? अल्लाह फरमायो पंहिंजो लिखियल पाण थो ड्राहियां। दरबारे खुदा में सवाल कयोसी ओ मुंहिंजा बेनियाज़ रब, लिखण वारो बि तूं, ड्राहण वारो भी तू, ओ मुझा करीम रब। दुनिया जो दस्तूर आ, लिखल उहो ड्राहिबो आ जंहिंमें ग़लतीअ जी गुंजाइश हूंदी आ। मौला लिखण वारो भी तू, ड्राहण वारो भी तू, तुंहिंजी ज़ात लिखण वारी आ। मुझा मौला गुनाहन खां पाक आ।
दुनिया जो दस्तूर आ लिखियो ड्राथो वींदो आ लेकिन उहो ड्राथो वींदो आ जंहिंमें सूंह मौजूद न हूंदी आ मुंहिंजा बेनियाज़ रब तूं पाण करीम सुहिणो अल्लाहु जमीलुल व युहिब्बुल जमाल मौला तूं भी सुहिणो आ तूं सूंह खे पसंद फरमाईंदो आ मौला तुंहिंजो सुहिणो लिखियल पंहिंजो पाण छो थो ड्राहीं ऐं ईमान वारा गौर कर मुंहिंजो बेनियाज़ रब तोखे ॿुधाए रहियो आ लिखंदो पंहिंजे मर्ज़ीअ सां ड्राहींदो पंहिंजे ग़ुलामनि जे दुआउनि सां सुभान अल्लाह तवज्जो रहे अल्लाह जे क़ुरान जे मथां यमहुल्लाहु मा यशा व युस्बित मां अल्लाह लिखियो ड्राहींदो हां ऐं जेको मर्ज़ी आ मुंहिंजी उहो छॾे ॾींदो हां उन जॻह ते ॿियो लिखी छॾींदो हां छाजे लाइ व इंदहू उम्मुल किताब मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो उहो असली किताब मां अल्लाह जे ज़ात वटि मौजूद आ उहो किताब कहिड़ो आ जेको अल्लाह जे दरबार में मौजूद आ तवज्जो कजा चओ मुक़द्दर जो किताब आ तकदीर जो किताब आ उहे तकदीरूं लिखण वारो मुंहिंजो अल्लाह मुक़द्दर लिखण वारो मुंहिंजो अल्लाह सब कुछ लिखण वारो मुंहिंजो अल्लाह चवे थो लिखां भी मां पाण थो ड्राहियां भी मां पाण थो मौला कीअं ड्राहींदो आ छाजे लाइ ड्राहींदो आ हेठां खणी तोखे मथे हलां जेॾी महिल बचिड़ो घर मां निकितो आ जी जल अम्मा जे कदमनि खे चुमी ॾेई निकितो आ ओ मुंहिंजी अम्मा अॼु ज़मीन ते थो वञा अॼु शहर ॾे थो वञा हिन कम सां थो वञा जी जल अम्मा मूंखे दुआ कजां अब्बे जे कदमनि में किरी करे अब्बे जा कदम चुमी चवे थो ओ मुंहिंजा दिल पर बाबा अॼु निकिरी वञा थो मूंखे दुआ कजां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾ बचिड़ो अब्बे ऐं अम्मा खां मोकिलाए जॾहिं निकिरंदो आहे अब्बो अम्मा पोयां दुआ घुरंदा आहिनि मुंहिंजो अल्लाह उन जी लिखियल तकदीर बदिलाए छॾींदो आहे सुभान अल्लाह लिखियल तकदीर अम्मड़ जे दुआ सां बदलबी आहे हेठां थी मथे हलां तोखे समझ में अचे अम्मड़ जे दुआ सां तकदीर बदलबी आहे या कान बदलबी आहे जवाब ॾे अब्बे जे दुआ सां बदलबी आहे या कान बदलबी आहे ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो कंहिं बि अम्मड़ जी दुआ अल्लाह उन जे बच्चे जे हक़ में रद्द कोन कंदो आहे अम्मा दुआ घुरंदी आहे अब रब्बुल कबूल फरमाईंदो आहे अम्मड़ अल्लाह इहो हुकुम कोन हो त मुस्लमान मां जी रब दुआ रुगी कबूल कंदो आहे तवज्जो कजां मां हूंदी आहे कहिड़ी बि मां हुजे गुनाहगार मां बच्चे लाइ दुआ घुरे अल्लाह कबूल कंदो आहे खतादार मां बच्चे लाइ दुआ घुरे अल्लाह कबूल फरमाईंदो आहे जॾहिं गुनाहगार अम्मड़ जी दुआ अल्लाह बच्चे लाइ रद्द कोन कंदो आहे त ॿुधाए कामिल मुर्शिद जी दुआ रब मुरीद लाइ कीअं रद्द कंदो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तवज्जो कजां मां अल्लाह जे क़ुरान सां गॾु हलंदुमि अल्लाह ताला जे निज़ाम कुदरत में अल्लाह ताला जे निज़ाम कुदरत में ॿ निज़ाम मौजूद आहिनि घणा निज़ाम चओ ॿ निज़ाम मौजूद घणा निज़ाम ॿ निज़ाम मौजूद हिकिड़ो अल्लाह जो निज़ाम अदला ॿियो अल्लाह जो निज़ाम फज़ला अल्लाह जे कुदरत में घणा निज़ाम ॻाल्हि घणा निज़ाम हिकिड़ो निज़ाम अल्लाह जो निज़ाम अदला ॿियो निज़ाम अल्लाह जो निज़ाम फज़ला अच दरबारे मुस्तफ़ा में हलऊं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में हलऊं उताली ख़बर वठूं त अल्लाह जी ज़ात फज़ल कंहिं ते फरमाईंदो आहे ऐं अल्लाह अदल कंहिं सां फरमाईंदो आहे अल्लाह जे कुदरत जी ख़बर किथों पवंदी चो दरबारे मुस्तफ़ा मां काथा ख़बर पवंदी जवाब ॾे दरबारे मुस्तफ़ा मां अल्लाह यादि रखी छॾिजां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दरबारे मुस्तफ़ा में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो इल्म रखियो आहे असां तूं जल्द में हिक ॿिए सां ॻाल्हि करे वठंदा आहियूं हीअ ॻाल्हि रब जे क़ुरान में ॿुधा अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै
अल्लाह फरमाए तो इन क़ुरान करीम जे अंदर मां अल्लाह ताला हर शे जो बयान कयो आ। अल्लाह जे क़ुरान ते गौर कर, क़ुरान में हर शे जो बयान आ, बुधा हर शे जो इल्म कहिड़ी ज़ात वट मौजूद आ। मुझे ख्याल में मथी लेवल ते मां हलियो वियुसि, या गाल समझ में अचे थी। कुरान में हर शे जो बयान मौजूद आ, लेकिन इल्म कहिड़ी जाइ ते मौजूद आ। कुरान में हर शे जो बयान वला रक़िबिन वला याबिसिन इल्ला फी किताबिन मुबीन। अल्लाह ताला फरमायो हर सुकी ऐं साईअ जो जिक्र भी कुरान में मौजूद आ। कुरान में हर शे जो बयान मौजूद आ, मौला हर शे जो इल्म कंहिं वटि मौजूद आ। मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जे ज़ात पंहिंजे पाक कुरान करीम में इहो भी वाज़िह हुक्म ॿुधाए छॾियो आ त मां अल्लाह जे काइनात जो इल्म किथे मौजूद आ, मौला किथे मौजूद आ। अल्लाह फरमायो व अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐ हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझा सोना महबूब मुस्तफा जी, मुझा करीम रब असां सजो इल्म तो महबूब के अता फरमाए छॾियो। वो अल्लमक मालम तकुन तलम, ओ मुझा मुस्तफा जेकी कुछ भी तू न जाणदो हुए तुझे करीम रब तोखे अता करे छॾियो आ। कुरान करीम में बयान आ, इल्म मुझे मुस्तफा करीम जे ज़ात वटि मौजूद आ। जेकॾहिं मां इन अक़ीदत जे बुनियाद ते अॻिते वधी हलां, जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ या ॾुखियाई महसूस न थिए त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां इन बुनियाद ते वधी हलां। अल्लाह ताला जे कुरान दे निहार, अल्लाह ताला जे कुरान दे निहार। अल्लाह जे कुरान में 114 सूरतूं, घणियूं सूरतूं जवाब दे। अल्लाह जे कुरान में 114 सूरतूं, हर सूरत दे निहार नाले सां गॾु लिखियो पियो आ। का सूरत मक्किया, का सूरत मदनिया, का सूरत मक्किया, का सूरत मदनिया। मदीने जे ताजदार जे दरबार में हल या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तहां पंहिंजो तारुफ करायो। मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफा जो नालो मुहम्मद, मुझे बाबे जो नालो सुहिणो अब्दुल्लाह, मुझे ॾाॾे जो नालो अब्दुल मुतल्लिब, मुझो खानदान हिया, मुझो कबीलो हिया। अल्लाह जे कुरान दे अच, ऐ अल्लाह जा कुरान तू पंहिंजो तफसील ॿुधा, तू पंहिंजी सनद ॿुधा। अल्लाह जे कुरान ॿुधायो मां मक्की हां, मां मदनी हां, इन खां सवा छा है। अल्लाह जो कुरान चवे तो आयो त अर्श खां हां, लेकिन फर्श ते पहुचण खां पोइ मां या मक्की हां या मदनी हां। अल्लाह जे कुरान खां पुछो मक्की छाजे करे, मदनी छाजे करे। रब जे कुरान जवाब दिनो मां महबूब मुस्तफा दे आयो हां। जे मुझो महबूब मक्के में तमा कुरान मक्की, जे मुस्तफा मदीने में तमा कुरान मदनी। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर। दोस्तों अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो अजीब असांजी थ्योरी हुंदी आ, जो चवंदा हूं त अल्लाह जे नबी जो शान या अल्लाह जे नबी जो कुर्ब कुरान में ॾेखार। ईअं न चओ, जंहिंजो नालो कुरान आ उहो मुझे मुस्तफा जी ज़ुबान, जंहिंजो नालो कुरान आ उहो मुझे मुस्तफा जी, वरी चओ मुझे महबूब जी। थोड़ो आस्ते आस्ते तोखे समझाया, खुदा करे तुझे अकीदत सां मोहब्बत सां या गाल ठहकी अचे। अल्लाह जे सुहिणे कुरान करीम के कपड़ो वेढ़ींदा आहियूं या न जवाब ॾियो। कपड़ो वेढ़ींदा आहियूं। अल्लाह जो कुरान हिन वक्त तो वटि जंहिं किताबी शिकल में मौजूद आ, ख़ुदा इहो कुरान आसमान खां ईअं आयो या न। चओ अल्लाह जो कुरान ईअं कोन आयो। मुंहिंजा दोस्त रेल जे मथों कुरान पियल, कुरान करीम जे मथों कपड़ा वेढ़ियल। जॾहिं कुर्बे क़यामत ईंदी, जॾहिं क़यामत क़रीब ईंदी, कुरान करीम उॾामी वेंदो या न। चओ उॾामी वेंदो। अल्लाह जो कुरान क़यामत अचण खां अॻु में छा थींदो? चओ उॾामी वेंदो। जवाब ॾे छा थींदो?
अल्लाह जो कुरान उडामी वींदो इंतहाई अहम जुमलो पियो ॿुधाई मुंहिंजा दोस्त गौर कजा अल्लाह जो कुरान उडामी वींदो लेकिन मूंखे जवाब ॾे छा इहे पन्ननि सूधो उडामी वींदो या पन्ना तो वटि पिया हूंदा रुगी कुरान जा अखर उडामी वींदा जवाब ॾे समझ काने थोड़ो तवज्जो कयो समझो इहे तुंहिंजा पन्ना तो वटि पिया हूंदा जह कुरान पन्नन ते लिखियल आहे पन्ना तो वटि पिया हूंदा इहे जेके कुरान करीम खे मथो कपड़ा वेढ़िया त इहे कपड़ा बि तो वटि पिया हूंदा कुरान जंहिं सूरत में आयो आहे उन सूरत में हलियो वेंदो जरा गौर त कर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे प्यार ॾे निहार कुरान करीम जे अज़मत ॾे बि निहार पर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे प्यार ॾे निहार सॼी ज़िंदगी कुरान करीम खे जेको कपिड़ो वेढ़ियो पियो आहे जंहिं पन्ननि में कुरान लिखियो पियो आहे जॾहिं कुर्बे क़यामत थींदी इहे पन्ना इते पिया हूंदा कुरान पंहिंजे कुदरत जे तरफ़ खां उन लोहे महफूज़ में हलियो वेंदो तुंहिंजा रुमाल इते पिया हूंदा लेकिन कुरान करीम जा अखर हलिया वेंदा सॼी ज़िंदगी कुरान करीम सां पन्ननि गुज़ारियो पर पन्ना इते पिया हूंदा मुंहिंजा दोस्त कपिड़े गुज़ारियो कपिड़ो इते पियो हूंदो लेकिन हिकिड़ी निगाह मदीने जे ताजदार ते निहार जॾहिं मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जी रात मेराज ते वयो आ त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा अर्शन खां मथे वञण ताईं बि न पंहिंजे जुतड़ीअ खे अलॻि कयो आ न पंहिंजे जिस्म जे कपड़नि खे अलॻि कयो आ सुभान अल्लाह मुझे महबूब मुस्तफ़ा जे दामन में मजबूत हथर विझण वारा याद रखी चर करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जे दामन में हथ मजबूत विझ अल्लाह जो कुरान तोखे मिलंदो त ज़ाते मुस्तफ़ा वटा मिलंदो छो त अल्लाह जे कुरान जो जेको नालो आ ओहो ज़ुबाने मुस्तफ़ा मां ज़ुबाने मुस्तफ़ा जो नालो अल्लाह जो कुरान आ अल्लाह जे कुरान सां प्यार ओहो कंदो आ जेको ज़ाते मुस्तफ़ा सां प्यार कंदो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलाम जंहिं भी मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां प्यार कयो आ पंहिंजी पूरी जिंदगी हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत जे मुताबिक गुजारी आ अल्लाह जे ज़ात उन्हनि खे उहा इज्जत ऐं मक़ाम अता फरमायो आ जो 900 साल गुज़री विया आहिनि अॼु बि कोहिस्तान जे जबलनि जे विच में ॿुधाए त सुणे अब्दुल कादिर जीलानी जी यारी मल्हाए रहियो आ या कोन मल्हाए रहियो आ सुभान अल्लाह छाजे करे सुणे अब्दुल कादिर जीलानी सां तव्हां जो को रिश्तो आहे कंहिंजो ॻाल्हायो कंहिंजो रिश्तो कोन्हे मिट्री माइट्री कान्हे 900 साल गुज़री विया आहिनि लेकिन अॼु बि कोहिस्तान जे जबलनि जे विच में दिलनि में सुहिणो अब्दुल कादिर जीलानी जो तोखे धड़की रहियो आहे हर महीने जी यारी जो तूं करे रहियो आहे पाण करे रहियो आ या कराइण वारो तोखो कराए रहियो आ थोड़ो जवाब दे तू खुद करे रहियो आ या कराइण वारो ओ मुसलमान हे इश्क जी हिकड़ी गाल समझ हे अखियूं तुंहिंजूं जेके ज़ाहिरी हन अखियूं बि बथई हिकड़ियूं ज़ाहिरी हिकड़ियूं बातिनी मुंहिंजा दोस्त ज़ुबानूं बि बथई हिकड़ी ज़ाहिरी ज़ुबान हिकड़ी लिकल ज़ुबान हर शइ अल्लाह तोखे बता फरमाया तुंहिंजे जिस्म जो निज़ाम बि डबल आ हिकड़ो जिस्मानी आ हिकड़ो रूहानी आ तू समझंदे त कीअं ओ मुंहिंजा दोस्त जॾहिं हीअ ज़ुबान तुंहिंजी बंदि थी वेंदी आ हे अखड़ियूं तुंहिंजूं बंदि थी वेंदियूं हन बिस्तरे ते सुतो पियो हूंदो आ अखियूं बि बंदि ज़ुबान बि बंदि ॿुधाए त निंड में तूं दुनिया जो सैर कंदो आ या कोन कंदो आ अखियूं तुंहिंजूं बंदि सुतो पियो ऐं खट ते दुनिया जो सैर कीअं थो करी जवाब ॾे यानी तुंहिंजो हिकिड़ो जिस्म हे ज़ाहिरी आहे हिकिड़ो तुंहिंजो जिस्म उहो आहे जेको रूहानी उहो तुंहिंजो अंदर जो परवाज़ आहे जेको तोखे नज़र नथो अचे अंदर जो परवाज़ ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे मुहबत सां थींदो आहे ज़ाहिरी जिस्म जो परवाज़ हिन दुनिया जे ग़िज़ा सां थींदो आहे जेकॾहिं अंदर जो तूं परवाज़ करण थो चाहीं त मुंहिंजे अल्लाह जो ज़िक्र कर मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व वसल्लम जे मथा दुरूद जी कसरत कर त जॾहिं अंदर जो तुंहिंजो परवाज़ शुरू थी वियो पोइ तोखे ख़बर पवंदी त ख़ुदा जे ज़िक्र जो मज़ो कहिड़ो आहे ऐं मुस्तफ़ा जे दुरूद जो मज़ो कहिड़ो
अज़ीज़ाने मन अल्लाह ताला जा बानड़ा जे भी कायनात जे अंदर अल्लाह ताला जे सुने हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां प्यार कयो आ, शरीयत सां प्यार कयो आ। सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुक्मन जी तामील कई आ। अल्लाह जे ज़ात दुनिया में उन्हनि खे इज्जत वारो बनायो आ। दुनिया जे कहिड़े मर्तबे फिक्र जो भी हुजे, अॼु ॾींहं ताईं दुनिया जे अंदर कहीं भी पांजे किताब में सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जे खिलाफ हिकड़ो लफ्ज भी कोन लिखियो आ। इन करे न लिखियो आ जो सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि पांजी पूरी जिंदगी क़ाल अल्लाह व क़ाल रसूल में गुजारे छड़ी आ। अज़ीज़ाने मन सुने महबूबे सुभानी जी यारी करे सालियानी कॉन्फ्रेंस करे मल्हाइण वारा जरा गौर त कर हिक मुरीद जो कहिड़ो कम आ। पंहिंजे मुर्शिद जे हुक्म ते लबैक चवण मुरीद जो कम आ। सुणे सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जेका पहिरी करामत जो इज़हार फरमायो, जरा गौर त कर उन करामत जे पुठियां कहिड़ो राज रखियल हो। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जेडी मल जीजल अमड़ खां मोकलाए निकतो आ। मुंहिंजा दोस्त रस्ते में केतरा भी चोर आया, लेकिन सुने अब्दुल कादिर जीलानी उन्हनि खे जुमलो कहिड़ो चयो जेडी मल चोरन चयो, ऐं अब्दुल कादिर असां खे त ख़बर भी कान हुई त तुंहिंजे कुर्ते में पैसा सिबिया पिया आहिनि। सुने अब्दुल कादिर जीलानी जवाब ॾिनो, तव्हां खे ख़बर कान हुई मगर मुंहिंजे अमड़ मूंखे हुकुम कयो हो। बच्चा अब्दुल कादिर कुझु भी थी पए कूड़ न ॻाल्हाइजां, मूं पंहिंजे जीजल अमड़ जो चयो क़बूल कयो आ, पंहिंजे अमड़ जे हुक्म खे लबैक चयो आ। सुणे अब्दुल कादिर जीलानी अमड़ जी ॻाल्हि शुरू कई, ॿुधायो त उन्हनि सभिनी चोरनि तौबह कई या कान कई। अमड़ जे चए वठण सां अल्लाह ताला एतरी मेहरबानी फरमाईंदो आ। ए नौजवान, तव्हां सां भी पंहिंजे जीजल अमड़ जो चयो वठंदा हो? जरा गौर कर, छा तव्हां सां पंहिंजे अमड़ जे हुक्म खे लबैक चयो आ? इबादतूं केतिरियूं भी कयूं, रियाज़तूं केतिरियूं भी कयूं, लेकिन याद रखी छॾियो मुंहिंजा दोस्त, ख़ुदा ऐं मुस्तफ़ा उन खे मिलंदो आ जेको पंहिंजे अबे ऐं अम्मा सां प्यार कंदो आ, उन्हनि जी इज़त कंदो आ, उन्हनि जो अदब कंदो आ। निमाज़ूं भी बाद में अल्लाह क़बूल कंदो आ, रोज़ा भी बाद में अल्लाह क़बूल कंदो आ। वली जेको लफ़्ज़ आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, औलिया अल्लाह जो जेको मक़ाम आ, और वली जेको लफ़्ज़ आ, इन खे जेकॾहिं तूं क़ुरान करीम में खोली त अल्लाह ताला तोखे पंहिंजे क़ुरान करीम जे उन कलाम सां तोखे ॿुधाईंदो त सहाबा जॾहिं हिजरत मक्का थी आ, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मक्कतुल मुकर्रमा खां हिजरत करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने तय्यबह वञनि था, त उन वक़्त में जेके सहाबा जे पुठियां मुंहिंजा दोस्त ज़ुल्म कया विया सहाबा सां, त उन सहाबा जेका दुआ घुरी आ अल्लाह जे क़ुरान में निहार त सहाबा अल्लाह खां दुआ कहिड़नि लफ़्ज़नि सां घुरी आ। अल्लाह ताला कुरान करीम में उनके केड़े अंदाज में कुरान जो मज़मून बनायो आ, तात तोखे ख़बर पवे तो वली जो जेको लफ्ज़ आ वो खुदा के केतरो न प्यारो आ ऐं हुजूर जे सहाबा के भी केतरो न प्यारो। वली अलग शय आ, पीर साहब अलग शय आ। जेके मानू समझन था त पीर ऐं वली हिकड़ी शय न, ओए थोड़ा भुलियल हन मुंहिंजा दोस्त अजीज। सहाबा दुआ गुरी वजअलना मिल्लदुन कवलियं वजअलना नसीरा। वजअलना मिल्लदुन वलियं वजअलना नसीरा। ओ मुझा करीम रब पांजे दरबार मां असांजे ला को मददगार मोकिल, को वली मोकिल, को सहारो मोकिल। इहा दुआ कह घुरिया चो मक्के जे सरजमीन ते रहण वारन हुजूर जे सहाबा घुरिया। कहीं दुआ घुरिया जवाब ने हुजूर जे सहाबा दुआ घुरिया। हाणे वली जी जेका सिफता अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पांजे कुदरत सां कीअं मंसूब फरमाया। अल्लाह फरमायो अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू
युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर। अल्लाह जे सुने कुरान करीम दे निहार मुझे सुने करीम बेनियाज रब वली जी सिफत पांजे करीम रब पांजे जात जे मुतालिक बुधाइया तमा अल्लाह जो हिकड़ो सिफाती नालो वली भी आहे। अल्लाह फरमायो जदे मां इन सिफत सा पांजे ईमान वारन के नवाजींदो हां। कीअं नवाजींदो हां? युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर। ऊंदाहीअ मां कढी करे मां अल्लाह रोशनी जी वाट तॾहिं ईमान वारन खे नसीब कंदो आ जॾहिं मां अल्लाह पंहिंजे वलीअ जे सिफ़त सां उन्हनि ते मेहरबानी फरमाईंदो हा। त इहा वलीअ जी सिफ़त जंहिं बाने में अल्लाह ताला अता फरमाईंदो आहे, जंहिं बाने खे उन बाने जो भी इहो कमु हूंदो आहे गुनाहनि सां भरियल खतादार बदकार जॾहिं अल्लाह जे कंहिं कामिल बाने जे दरबार में ईंदा आहिनि त अल्लाह जो नेक बानो भी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन्हनि जे लाइ रुॻी हथड़ा खणी दुआऊं घुरंदो आहे त मुंहिंजो रब उन्हनि जूं तक़दीरूं तब्दील करे छॾींदो आहे। अल्लाह ताला जे कुरान करीम ने निहार मुझे बेनियाज रब फरमायो मई यहदिल्लाहु फहुवल मुहतद व मई युद्लिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। मुझे सुहणे करीम रब फरमायो मां अल्लाह जंहिंखे हिदायत ॾियणु चाहींदो हां, मां अल्लाह जंहिं ते राज़ी थींदो हां, मां अल्लाह जंहिंखे हिदायत ॾियणु चाहींदो हां हिदायत उन जो मुक़द्दर बनाए छॾींदो हां। वमई युद्लिल ऐं मां अल्लाह जंहिं ते ॾमर कंदो हां, मां अल्लाह जंहिंखे ख्वार करणु चाहींदो हां फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। अल्लाह फरमातो जंहिं ते न मां अल्लाह ॾमर कंदो हां, जंहिंखे मां अल्लाह दुनिया में ख्वार करणु चाहींदो आहे। रब जो क़ुरान तो चवे तर्जुमो खोल सूरह कहफ के खोल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। मां अल्लाह उनखे कोई वली ऐं हिदायत वारो नसीब मुर्शिद न कंदो हां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वलियम मुर्शिदा क़ुरान करीम जे 30 पारनि में हिकिड़ो दफ़ो आयो आहे। घणा दफ़ा आयो आहे? हिकिड़ो दफ़ो आयो आहे। क़ुरान करीम जा कुछ लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके 30 पारनि में फ़क़ति हिकिड़ो दफ़ो आया आहिनि। कौसर क़ुरान करीम में हिकु दफ़ो आयो आहे, ॿियो दफ़ो न आयो आहे। ख़ातमुन नबिय्यीन क़ुरान करीम में हिकु दफ़ो आयो आहे, ॿियो दफ़ो न आयो आहे। अबी लहब क़ुरान करीम में हिकु दफ़ो आयो आहे, ॿियो दफ़ो न आयो आहे। वलियम मुर्शिदा क़ुरान करीम में हिकु दफ़ो आयो आहे, ॿियो दफ़ो न आयो आहे। कौसर आयो त हिकु दफ़ो आहे, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तख़सीस बि उन जी आहे त दुनिया जा जेतिरा बि पाणी आहिनि, दुनिया जा जेतिरा बि दरिया आहिनि, लेकिन आबे कौसर जहिड़ो कोई पाणी न आहे। ख़ातमुन नबिय्यीन भी तख़सीस आहे। अंबिया त दुनिया में मुंहिंजा दोस्त 1.25 लख आया, मगर ख़ातमुन नबिय्यीन हिकिड़ो आहे। अबू लहब दुश्मन आहे। दुश्मन त मुंहिंजे मुस्तफ़ा जा दुनिया में करोड़े हुया, लेकिन अबू लहब जहिड़ो मुंहिंजे दुनिया में कोई मुंहिंजे मुस्तफ़ा जो दुश्मन ॿियो न हुयो। वलियम मुर्शिदा वलीअ जो लफ़्ज़ क़ुरान करीम में 13-14 दफ़ा आयो आहे, लेकिन वलियम मुर्शिदा पूरे क़ुरान में हिकिड़ो दफ़ो आयो आहे। इन वलियम मुर्शिदा में राज़ कहिड़ो आहे? अॼु इहो राज़ जेकॾहिं कोहिस्तान जे जबलनि में रहण वारा ॻोठ अली मुराद बारी जो जे रहण वारा हिन वलियम मुर्शिदा जे हिन नंढड़ी लाजिक ऐं थ्यूरीअ खे जेकॾहिं तूं सम्झी वे त इंशा अल्लाह ताला तोखे सम्झ में अचे वेंदो। वलियम मुर्शिदा में अखर घणा आहिनि? वा, लाम, या, मीम, रा, शीन, दाल, अलिफ। 8 अखर आहिनि। इन्हनि 8 अखरनि जी अबजद कढंदे त पूरा 398 अंग बीहंदो। घणो अंग बीहंदो? वरी चओ घणो अंग बीहंदो? 300
वलीयम मुर्शिदा 398 हेॾहूं सैयद अब्दुल कादिर जीलानी। इहे टई जेके जुमला चयम सैयद अब्दुल कादिर जीलानी, इन टिन्ही जुमलन जी मुंहिंजा दोस्त अजीज अबजद कढंदे तवाब पूरी बीहंदी 398। तवज्जो कर, या बि पूरी बीहंदी 398। वञी अबजद जो हिसाब कर। मुंहिंजो रब फरमाए तो मां अल्लाह दुनिया में खोड़ पंहिंजा नेक सालिह बाना पैदा फरमाया, लेकिन अल्लाह फरमाए तो त मुंहिंजा बाना मां सुहिणो जेको पंहिंजे महबूब जो बचड़ो अब्दुल कादिर जीलानी जे सूरत में तव्हांखे ॾिनो आहे। मां अल्लाह ॾाढो पंहिंजो प्यारो महबूब जो आशिक बचड़ो दीवानो तव्हांखे अता फरमायो आहे। ऐं सुहिणे अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद, तूं खुश नसीब आहीं। तूं पंहिंजे जिंदगी जे पंहिंजे मुक़दर ते नाज कर, पर नाज उन सूरत में कर जॾहिं पंहिंजे मुर्शिद जो चयो वठी। सुहिणे अब्दुल कादिर जीलानी पंहिंजी पूरी जिंदगी कीअं गुज़ारी आहे। असां तव्हांजो इन पासे तवजो कोन्हे को, रस्मुनि में एतिरो काहिजी पिया हूं जो हक़ीक़त खे भुलाए चुका हूं। मुंहिंजा दोस्त, वलियन जो कमु कहिड़ो आहे? सॼी जिंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी ख़िदमत कई आहे, दीन सां प्यार कयो आहे, हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत जो इत्तिबा कयो आहे। मुंहिंजा दोस्त, अल्लाह जे मखलूक सां प्यार कयो आहे। जंहिं बि अल्लाह जे कामिल वलीअ जे दरबार में वेंदे त मुंहिंजा दोस्त उते तोखे मोहब्बत ऐं प्यार जो दर्स मिलंदो। अल्लाह जे वलीअनि जे दरबार में तोखे मोहब्बत वंडण जा दर्स मिलंदा, तोखे इंसान ज़ात जो दर्स मिलंदो, इंसान सां प्यार करण जो दर्स मिलंदो। हिन दुनिया जे अंदर अगर हिन वक्त भी तू ॾिसंदे त कायनात में अगर को प्यार जो दर्स हली रहियो आहे, उहो औलिया अल्लाह जे दरबारनि में हली रहियो आहे, औलिया अल्लाह जे सोहबतुनि में हली रहियो आहे, औलिया अल्लाह जे मोहब्बत में हली रहियो आहे। इहो ई सबब आहे जो मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर शर्त अव्वल फरमाए छॾियो, या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह, ऐ ईमान वारो टिजो मां अल्लाह खां, वकूनू मा अस्सादिकीन, ऐं मुंहिंजे रब फरमाए मुंहिंजे सादिकनि बानहनि जी सोहबत हासिल कयो। वकूनू मा अस्सादिकीन। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कुरान करीम जे इन आयत जा ॿ हिस्सा बयान फरमाया। जीअं अल्लाह ताला वुज़ू जे लाइ कुरान करीम में अलग अलग फर्ज बयान कया, या अय्युहल्लज़ीन आमनू इज़ा कुमतुम इला सलात, ऐ ईमान वारो जॾहिं भी नमाज जे लाइ तयारी कयो, फग़सिलू वुजूहकुम, पहिरीं पंहिंजे मुंहं खे धो, व ऐदियकुम इलल मराफ़िक़, ऐं पंहिंजे हथनि खे ठूठनि ताईं धो, वमसहू रुऊसकुम, ऐं पंहिंजे मथे जी मख कयो, व अर्जुलकुम इलल कअबैन, ऐं पंहिंजे ॿिन्ही पेरनि खे भेदनि ताईं धो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हिक हिक फर्ज़ खे अलग अलग बयान कयो आहे। इन चइनी फर्ज़नि मां अगर हिकिड़ो रहिजी वञे त वुज़ू थींदो? ॻाल्हाए, वुज़ू थींदो? जे वुज़ू न थियो त नमाज़ थींदी? कान थींदी। अल्लाह जा बाना रब फरमाए, या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह, ऐ ईमान वारो डिॼो मां अल्लाह खां, जेको अल्लाह खां डिॼंदो आहे। नमाज़ूं पढ़ियईं, रोज़ा रखियईं, ज़कातूं ॾिनई, हज कयईं, ज़िक्र कयईं, अज़कार कयईं। अल्लाह फरमाए थो, ऐ मां अल्लाह खां डिॼण वारा, इहे तमाम मामलात मां अल्लाह जे ख़ौफ़ में कयई व, ऐं हाणे हिकिड़ो ॿियो हुकुम थो कयईं, उहो कहिड़ो? कूनू मा अस्सादिकीन, मां अल्लाह जे सादिकन ऐं सालिहन बानन सां गॾु वेह, उन्हनि सां सोहबत में वेह, त जेके तो इबादतूं कयूं आहिनि मां अल्लाह तुंहिंजे इबादतुनि खे परवाज़ अता करे छॾिया। सादिकी का लफ्ज है कुरान में, रब ने फरमाया वली की शान में। तो मुझा दोस्त अजीज, औलिया अल्लाह सा मोहब्बत, औलिया अल्लाह सा निस्बत, औलिया अल्लाह सा ताल्लुक जेको रखना, इहो हर कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। खुश नसीब इंसान खे अल्लाह ताला पंहिंजे सालिहन जी सोहबत ऐं मोहब्बत अता फरमाईंदो आहे। दिल चवे थी त रुगी अल्लाह जे क़ुरान जा तव्हांखे दलील ॾींदो हलां, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अल्लाह ताला क़ुरान करीम में केतिरी न औलिया अल्लाह खे इज़त ॾिनी आहे।
औलिया अल्लाह जे दरबारन में अज भी मुझा दोस्त मुर्दा दिलन के अल्लाह ताला जिंदा फरमाइंदो आ। जरा कुरान करीम ने गौर त कर, जदे मूसा कलीमुल्लाह के अल्लाह ताला जे जात बाबरकात हुक्म कयो हो इल्मे लुदनी सिखण जे ला, मुझा दोस्त अल्लाह ताला पंहिंजे कलीम के कोहे तूर ते घुराए, कचहरियों करण वारो कोहे तूर ते घुराए, कलाम करण वारे रब उते ही इल्मे लुदनी खुदा न पियो सेखारे सके छा पंहिंजे मूसा कलीमुल्लाह के। लेकिन अल्लाह ताला जे जात जो हुक्म थियो, ऐ मुझा सुहणा मूसा, ऐ मुझा सुहणा मूसा जी मुझा करीम रब, हे इल्म मां अल्लाह ताला जो जेको खास अल्लाह मां अल्लाह ताला पंहिंजो खास इल्म खास बानन के अता फरमायो आ, इहो तू सिखण जे ला मुझो रब फरमाए तो इन दरिया जे किनारे वञ, इन दरिया जे किनारे वञ, हिकड़ी मच्छी खण। अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह हिकड़ी मच्छी खणंदो आ, हिकड़े गुलाम के गॾु वठंदो आ, कुरान करीम जूं आयतूं पढ़ंदुसि, तमाम किसो तवील थी वेंदो, तर्जुमो कुरान जो कंदो पियो हलां, हेका हिकायत बयान न पियो कयां। हज़रत मूसा कलीमुल्लाह मच्छी तरे तैयार करे खईयां, गुलाम संदन सां गॾा, जेॾी महिल गॾु निकिता पंहिंजे गुलाम खे फरमाइनि था त ऐ मुंहिंजा गुलाम, जंहिं जगह ते हीअ मुअल मच्छी, तरियल मच्छी, पकल मच्छी जेॾी महिल ज़िंदा थी हलण लॻे, उहा उन जगह ते बीही रहिजां, उन जगह ते मूंखे पहुचणो आ। अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह पंहिंजे गुलाम सां गॾु उहा मच्छी खणी जॾहिं दरिया जे किनारे हलन था, मुसलमान गौर कर, हलंदे हलंदे अल्लाह जे कुदरत ॾे निहार, हिकड़ी जगह ते मुंहिंजा दोस्त क़याम कनि था, उहा मच्छी ज़िंदा थिए थी, दरिया में हली थी वञे, न मूसा कलीमुल्लाह के खबर थी पवे, न उन जे गुलाम के खबर थी पवे। छो न थी खबर पवे? अल्लाह ताला खबर नथो ॾियणु चाहे। जॾहिं थोड़ो अॻिते वञनि था, अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह पंहिंजे गुलाम खां पुछे तो मच्छी काथे आ? गुलाम जवाब थो ॾे, से मच्छी त पोई जगह ते ज़िंदा थी दरिया में हली वई। हज़रत मूसा फरमायो, मां त तोखे पहिरीं चयो हो मूंखे दरिया में उन जगह ते वञणो आ जंहिं जगह ते मच्छी ज़िंदा थींदी, उहा असांजी जगह हुई। रब जो कुरान फरमाए थो, हज़रत मूसा कलीमुल्लाह पोइते मोटे थो, पोइते मोटी करे मच्छी दरिया में लही वई आ, लेकिन अल्लाह जे कुदरत सां अहिड़ी सुर्ग बनाए वई आ, पाणीअ में सुर्ग बनाए वई आ जो निशान हींअर भी मौजूद आ। मूसा कलीमुल्लाह मोटे थो, उन दरिया में अंदर वञे थो, उन मच्छीअ जे निशानन ते वञे थो। अल्लाह जो कलीम आ, अल्लाह जो नबी आ, लेकिन मच्छीअ जे निशानन ते अंदर दरिया में वञे थो। जॾहिं दरिया में अंदर पहुतो, ॾिसे त हिकिड़ो अल्लाह जो नेक बानो आ जेको पाणीअ में अंदर भी निमाज पढ़ी रहे। पानी में अंदर छा करे रहियो आ? नमाज पढ़ी रहियो आ। अल्लाह जे मुंहिंजा दोस्त अजीज, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे उन कुर्ब में मशगूल आ। हज़रत मूसा कलीमुल्लाह पोयां खामोश थी वेही रहियो। कुछ घड़िन बाद जॾहिं उन नमाज़ी जेको पानी जे अंदर अल्लाह जी इबादत करे रहियो आ, सलाम वारा फारिग थी करे बगैर निहारण जे पुछी रहियो आ, ऐ अल्लाह जा कलीम, ऐ मूसा कलीमुल्लाह कीअं अचण थियो आ? अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह अर्ज कयो त तव्हां के मुंहिंजो नालो कंहिं ॿुधायो? उन जुआन पाणीअ जे अंदर रहण वारे सुहिणे खिज़र जवाब ॾिनो, ऐं मूसा कलीमुल्लाह जंहिं तोखे मोकिलियो आ उन अॻई मूंखे ॿुधायो आ त मुंहिंजो सुहिणो नबी मूसा कलीमुल्लाह तोॾे अची रहियो। ॿुधाए छाजे लाइ आयो आ? अल्लाह जो कुरान खोले ॾिस त अल्लाह ताला जे सुहिणे नबी मूसा कलीमुल्लाह जवाब ॾिनो, क़ाल लहू मूसा हल अत्तबिउका अला अन तुअल्लिमन मिम्मा उल्लिमत रुशदा। ऐ सुहिणा खिज़र, मां मूसा कलीमुल्लाह तो वटि इल्म सिखण जे लाइ आयो आहियां। मुसलमान गौर कर, छा सिखण आयो आहियां? अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह जेको कोहे तूर ते अल्लाह सां कचहरियूं करे, जेको माण्हुनि जा न्यापा अल्लाह ॾे खणी वञे, जेको माण्हुनि जा मामलात अल्लाह जे दरबार में पहुचाइण लाइ कोहे तूर ते पहुचे, दुनिया जा मामला पहुचाइण वारो
अॼु ख़ुदि इल्मु सिखण जे लाइ अल्लाह जे ज़ात उन खे काॾे मोकिलियो, अल्लाह जे ज़ात उन खे पंहिंजे नेक बाने ॾे मोकिलियो आहे। तवजह त कर मुस्लमान, तवजह त कर। जॾहिं सुहिणो मूसा कलीमुल्लाह चवे थो त मां तव्हां सां रहण जे लाइ तयारु आहियां, मां तव्हां सां गॾु रहण जे लाइ तयारु आहियां, इन जे लाइ त मूंखे उहो इल्मु सेखारियो जेको अल्लाह ताला तव्हांखे अता फरमायो आहे। त मुंहिंजा दोस्त क़ुरान ॿुधाए थो त ख़िज़र अलैहिस्सलाम उन खे जवाब कहिड़ो ॾिनो, क़ाल इन्नक लन तस्ततीअ मइय सबरा। ऐं अल्लाह जा नबी, छा तो में एतिरी ताक़त आहे जो तूं मूंसां गॾु रहण में सब्र करे सघंदे? व कैफ तस्बिरु अला मा लम तुहित बिही ख़ुबरा। छो त मां उहे कम कंदुसि जिन जी तोखे ख़बर बि न हूंदी, जिन जो तोखे पतो न हूंदो। छा उन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसी करे तूं ख़ामोश रही सघीं थो? अल्लाह जे नबी फरमायो, हा अल्लाह कंदो। क़ाल सतजिदुनी इंशा अल्लाह साबिरा। ऐं ख़िज़र, अल्लाह कंदो त तूं मूंखे साबिर लहंदे। यकियूं क़ुरान जूं आयतूं मुसलसल हलन थियूं पयूं, लेकिन मां तिलावतूं आयतूं करण जे बजाय फ़क़ति तर्जुमे में तव्हांखे चवां, मुंहिंजा दोस्त, अल्लाह जो नबी इल्मु सिखण लाइ कंहिं ॾे आयो, चयो ख़िज़र अलैहिस्सलाम ॾे मुंहिंजो रब तोखे ॿुधाए रहियो आहे। ओ इल्म ते नाज़ करण वारा ऐं इल्म ते नाज़ करण वारा मां अल्लाह कंहिं ॾे मोकिलियो। फवजदा अबदम मिन इबादना, फवजदा अबदम मिन इबादना रहमत। अल्लाह ताला जे क़ुरान ॾे ॾिस त सही मुस्लमान, अल्लाह फरमाए थो मूं पंहिंजे बाननि मां हिकु बाने खे चूंडियो जंहिं ॾे मूसा कलीमुल्लाह खे बि मोकिलियो त वञी इल्मु सिखी आहे। त मुंहिंजा दोस्त, अल्लाह ताला जे सालिहन बाननि वटि माण्हू जॾहिं वेंदो आहे त कहिड़ो इल्मु सिखंदो आहे? जो अल्लाह जे कुर्ब जो इल्मु सिखंदो आहे। अल्लाह जे बाननि वटि मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला जो निज़ाम अदल न पर निज़ाम फज़ल हूंदो आहे। अल्लाह ताला मेहरबानियूं फरमाईंदो आहे। छा तव्हां न ॿुधो आहे त मुंहिंजे सुहिणे नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, जेको ज़िक्र मुंहिंजे आका करीम कयो, कंहिंजो कयो? बनी इसराइल जे क़ौम जे उन शख्स जो ज़िक्र कयो जंहिं 99 खून कया। घणा खून कया? 99 खून कया। 99 खून करण वारो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिल में ख्याल तो करे त छा मुंहिंजो रब मूंखे मुआफ़ कंदो या न कंदो। जेॾी महिल इहो ख्याल करे निकिरे थो त सख़्त मिज़ाज माण्हू मिली थो वञे, उन खां पुछे थो, ऐं अल्लाह जा बाना, मूं त 99 इंसाननि जा क़त्ल कया आहिनि, तौबा करणु चाहियां थो, छा मुंहिंजो अल्लाह मूंखे मुआफ़ कंदो? उन सख़्त मिज़ाज इंसान चयुसि त ऐं अल्लाह जा बाना, 99 क़त्ल करे वरी अल्लाह मां तूं बख़्शिश जी उम्मीद थो रखी, कीअं मुंहिंजो रब तोखे माफ़ कंदो? कावड़ में उन खे बि क़त्ल करे 100 माण्हुनि जो कातिल बणिजी वियो, पर पोइ बि हुन जे अंदर मां तौबह जी जेका मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका तौबह जो इरादो हुयो उहो हुन जे अंदर मां ख़त्म न थियो, परी बि निकितो त अल्लाह मुंहिंजो करीम आहे, अल्लाह मूंखे मुआफ़ फरमाए। 100 इंसाननि जो कातिल जीअं जो अॻिते निकितो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अॻियां अल्लाह जो को सालिह बानो मिली वियुसि। उन खां पुछी, मियां मूं 100 माण्हुनि जो क़त्ल कयो आहे, छा मुंहिंजो अल्लाह मूंखे मुआफ़ कंदो? हुन खे जवाब ॾिनो, छा तुंहिंजो बख़्शिराइण जो पक्को इरादो आहे? चवे थो पक्को इरादो आहे, सची तौबह दिल में मौजूद आहे। चवे थो जे सची तौबह मौजूद आहे त उहो फलाणो जेको ॻोठ आहे, जीअं तव्हांजो ॻोठ नाले सां थी वियो त ॻोठ अली मुराद बारी जो, ईअं उन बुज़ुर्ग हुन खे चयो फलाणो जेको अल्लाह जे वलियनि जो ॻोठ आहे, बनी इसराइल क़ौम जा वली, उन वलियनि जो ॻोठ आहे, उन ॻोठ में अल्लाह जा नेक सालिह बाना रहंदा आहिनि, तूं उन ॻोठ में वञ, उहे अहिड़ा त अल्लाह जा नेक बाना आहिनि जो तूं ते पहुचंदे उहे दुआ घुरंदा, रब तुंहिंजा गुनाह मुआफ़ करे छॾींदो। दोस्तो, गुनाह मुआफ़ कराइण जे लाइ बनी इसराइल क़ौम जो माण्हू अल्लाह जे वलियनि जे ॻोठ जे तरफ़ वञी रहियो आहे। इहा ॻाल्हि केरु थो ॿुधाए? चो मदीने जो साईं थो ॿुधाए। जवाब ॾे, कंहिं ॿुधाई आहे?
गाला गाला कह बुधाइया इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पाक जुबान मुबारक सा या गाल कायनात के छो बुधाई छो त मुझे मुस्तफा के खबर आ त मां मुस्तफा करीम अल्लाह जो आखिरी नबी हां खातमुन नबीयीन वल मुरसलीन हां मां मुस्तफा ज़ाहिरी तौर ते दुनिया सा कुछ सालन का बाद में मां दुनिया जे आडो अल्लाह जे हुक्म के लब्बैक चवंदे करे रहमत इलाही में पहुंचंदुस मुंजा सहाबा कुछ सालन ताई कुछ सदन ताई हलंदा उन खां बाद कयामत ताई मां मुस्तफा जो दीन कायनात ते पहुंचाइण वारा मां महबूब मुस्तफा जा उहे दीवाना परवाना हुंदा जन के अल्लाह वलीउल्लाह बनाइंदो औलिया अल्लाह बनाइंदो अल्लाह जा दोस्त हुंदा मुझो महबूब मुस्तफा कायनात के मुझा दोस्त अजीज औलिया अल्लाह जो शान इन करे बुधाए रहो आ त कायनात के खबर पवे त मुझो अल्लाह बख्शींदो जरूर आ मगर केड़ी जगह ते बख्शींदो आ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था बनी इसराइल कौम जो जिक्र कंदे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था ओ शख्स जने अगते थो वने दरमियान में अन्या वलियन जे गोठ में न पहुतो आ औलिया अल्लाह जे गोठ में न पहुतो आ अन्या रस्ते ते पहुतो आ अल्लाह ताला जो हुक्म थी वियो इज़राइल के ऐ इज़राइल हिन जो रूह कब्ज कर अल्लाह जे हुक्म सा इज़राइल इंदो आ उन शख्स जो रूह कब्ज थींदो आ जेडी मल उन जो रूह परवाज करे वयो हिन दुनिया का रुखसत थी वयो त जन्नत जा मलाइक भी अची वया जहन्नम जा मलाइक भी अची वया जन्नत जे मलाइकन चयो हे असां जो आ असां जन्नत में खणी विंदासी जहन्नम जे फरिश्तन चयो हे जहन्नमी आ छो त 100 इंसानन जो कातिल आ असां हिन के जहन्नम में खणी विंदासी ऐ मुसलमान गौर त कर मुसलमान गौर त कर जुबान मुस्तफा तो के छा बुधाए रही आ कंहिंजे ला बुधाए रही आ किस्सो बुधाए रहियो आ महबूब मुस्तफा बुधाए रहियो आ बनी इसराइल कौम जो मुझे मुस्तफा करीम फरमायो फरिश्ता पान में हो चवन असां जो आ जहन्नम खणी वञो हो चवन असां जो आ जन्नत खणी वञो मुझे हबीब फरमायो अल्लाह ताला ऐलान फरमायो अल्लाह ताला ऐलान फरमायो त जह जगह ते हिन मुझे बान्हे जो इंतकाल थी चुको आ इन जगह का वठी करे ऐ फरिश्तो जमीन मापियो हिन जे घर ताईं भी जमीन मापियो ऐ मुझे आशिकन दीवानन वलियन दे वने पियो उन पासे भी जमीन मापियो जे कदे करीब थी वयो आ वलियन जे गोठ जे त जन्नती खणी वञन जे करीब आहे गोठ जे छो त हिन कत्ल कया गोठ में गुनाह कया गोठ में बख्शिराइण जे नियत सा मुझे दीवानन जे तरफ वजे पियो अगर हिन पासे करीब आ त जन्नती फरिश्ता खणी वञन अगर गोठ जे करीब आ त जहन्नमी फरिश्ता खणी वञन मुझा दोस्त अजीज फरिश्ता जमीन मापे रहा हन फरिश्ता जमीन मापे रहा हन अल्लाह ताला जिब्राइल के हुक्म फरमाए रहो आ ऐ जिब्राइल जी रब्बे जलील मुझे वलियन वारी जमीन के थोड़ो सुकड़ा करे वेझो कर त उहा करीब थी वने इन जे गोठ जे जमीन के पोइते करे छड जे वक्त में माप कई वैया त थोड़ो ही फर्क बचो आ वलियन जे तरफ जदे हुन जो दम परवास तो थे हु मुंह भर किरे थो मुंह उन जो वलियन जे गोठ जे तरफ आ अल्लाह ताला फरमाए थो आहे त 100 इंसानन जो कातिल आहे त गुनहगार पर चूंकि मां अल्लाह इन जे नियत के जाना थो मां अल्लाह इन जे इरादा के जाना थो तो बहजे नियत सा मुझे आशिकन जे मुझे वलियन जे तरफ वनी रहो आ इन करे मां अल्लाह ऐलान तो फरमाया त हिन के जन्नत जा फरिश्ता खणी वञन ओ मुझा दोस्त जे करे 100 इंसानन जो कातिल औलिया अल्लाह जे तरफ वनी रहो आ पहुतो भी ना है रस्ते में दम परवाज थी वयो आ अल्लाह ताला उन जे बख्शिश जो ऐलान तो फरमाए जुबाने मुस्तफा बुधाए रही आ हो त बनी इसराइल कौमा तू असा त महबूब मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना हो जे करे तव्हां असा मुझा दोस्त सोहबत जे नियत सा गुनाहन के छडण जे नियत सा अल्लाह जी रजा हासिल करण जे नियत सा महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुर्ब हासिल करण जे नियत सा जे करे औलिया अल्लाह जे तरफ वींदासी बुधायो त मुझो रब राजी थींदो या कोन थींदो
खुदा जो कुर्ब मिलंदो आहे, अल्लाह जो कुर्ब मिलंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज, काथे अल्लाह जो कुर्ब मिलंदो आहे? मदीने जे ताजदार इमाम बुखारी खे खोले ॾिसो, हदीस पाक जा लफ़्ज़ खोले ॾिसो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो, अमीर उमर मौजूद वेठो आहे। मुंहिंजे आका फरमायो त मां मुस्तफ़ा ऐलान करे थो ॿुधायां त क़यामत जे ॾिहाड़े 70,000 इंसान अहिड़ा हूंदा जिन खे अल्लाह ताला बिना हिसाब किताब जे जन्नत में मोकिलींदो। घणा माण्हू हूंदा मुसलमान? 70,000 इंसान हूंदा। हज़रत अमीर उमर मुंहिंजा दोस्त दरबारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में अर्ज़ तो करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे जेके 70,000 हूंदा उहे केर हूंदा? ताजदार खोलियो इमाम बुखारी खे, बुखारी शरीफ जी हदीस खोलियो। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहे औलिया अल्लाह हूंदा, अल्लाह जा दोस्त हूंदा। हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उहे औलिया अल्लाह हूंदा। हज़रत अमीर उमर रदियल्लाहु तआला अन्हु वधी करे टियों अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन औलिया अल्लाह जूं निशानियूं कहिड़ियूं हूंदियूं? ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब इनायत फरमायो, हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उन्हनि जा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदा हूंदा। ऐं चेहरो चोॾीअ जे चंड वांगुरु कीअं चमकंदो आहे? जॾहिं दरबारे मुस्तफ़ा हर ॻाल्हि दीन जी पुछणी थे, दरबारे मुस्तफ़ा ते पहुच। दरबारे मुस्तफ़ा ते पहुतासीं। हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जॾहिं ख़िदमत में अर्ज़ कयो वियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़यामत जे ॾिहाड़े त तमाम अंबिया जूं उम्मतूं मौजूद हूंदियूं। या रसूल अल्लाह, इन एतिरी मखलूक में तव्हां पंहिंजा गुलाम कीअं सुञाणंदो? मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जवाब कहिड़ो इनायत फरमायो? मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजे सहाबा खे, छो त उन वक़्त में दुनिया जे मुंहिंजा दोस्त शौक़ में घोड़ा मशहूर हूंदा हुया। उन्हनि घोड़नि में वरी 5 कल्याण घोड़ो मशहूर हूंदो हुयो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अगर 100 घोड़नि में हिकिड़ो 5 कल्याण घोड़ो हुजे, हुजूर सहाबा खे फरमायो, ॾियो ख़बर उहो सुञापंदो या न सुञापंदो? सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, 100 घोड़ा त छा, पर जे 1000 घोड़नि में भी हिकिड़ो 5 कल्याण हूंदो त परे खां पधरो हूंदो। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, जीअं 100 घोड़नि में 5 कल्याण घोड़ो परे खां पधरो हूंदो आहे, ईअं क़यामत जे ॾींहं मां मुस्तफ़ा जी उम्मत तमाम उम्मतुनि खां पधरी हूंदी। मुझा आका हुआ कीअं हूंदी? मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 5 वक्त नमाज़ूं पढ़ण जे करे अल्लाह ताला उन्हनि जे चेहरनि में नूर पैदा फरमाइंदो। 5 वक्त वुज़ू करण जे करे अल्लाह ताला उन्हनि जे चेहरनि में नूर पैदा फरमाइंदो। अहिड़ो नूर पैदा फरमाइंदो जो तमाम अंबिया जे उम्मतुनि जे चेहरनि में उहो नूर न हूंदो। मुझे मुस्तफ़ा फरमायो, जेको मां मुस्तफ़ा जे उम्मत जे चेहरे में नूर हूंदो। ऐ मुसलमान, दुनिया जे अंदर भी अल्लाह ताला तुझे चेहरे में नूर पैदा फरमाइंदो। क़यामत जे दिहाड़े भी अल्लाह ताला तुझे चेहरे में नूर फरमाइंदो। उहो नूर छाजे करे पैदा फरमाइंदो? चो त अल्लाह ताला जी पाक नमाज पढ़ण सां, अल्लाह जे दरबार में सजदो करण सां, अल्लाह जे हुजूर में हाज़िर थियण सां, हीअ पेशानी झुकाइण सां मुंहिंजो रब भी राज़ी थींदो आहे, मुंहिंजो मदीने जो घोट भी राज़ी थींदो। ऐ मुसलमान, हिन नमाज के मामूली करे समझण वारा, हिन नमाज ते तवज्जह न ॾियण वारा, खुदा जे वास्ते कदे गौर कयो थई इहा नमाज तोहफो ॾियण वारो केर आ? इहो तोहफो खणी अचण वारो केर आ? हर तोहफे जी इज्जत हूंदी आ। तोखे जेकॾहिं मदीने तैयब मां मोटण वारो जेकॾहिं तोखे हिकिड़ो लोह जो छल्लो ॾींदो आ त उन छल्ले खे बि तूं साह में सांढींदो आ। कपड़े जी टोपी ॾींदो, उन कपड़े जे टोपीअ खे साह में सांढींदो आ। तस्बीह ॾींदो आ, लिखियो पियो हूंदो आ मेड इन चाइना, पर पोइ बि तूं साह में सांढींदो आहीं। छाजे करे? त महबूब जे मुल्क खां आई आ। ओ मुसलमान, महबूब जे मुल्क खां आयल उन टोपीअ खे साह में सांढी थो। मदीने वारे मीर जे उन पाक सरजमीन तूं आयल उन छलड़े खे स्याह में सांढी थो। छा मुझे महबूब मुस्तफ़ा जेको बज़ाते खुद अल्लाह जे दरबार मां तोहफो वठी
ऐं तो मुस्लमान खे तोहफ़ो ॾिनो आहे, छा तूं उन खे साह में नथो सांढे सघीं? छा उहो तोहफ़ो निमाज़ नाहे? मेराज जे रात ओ मुस्लमान गौर कर, मेराज जे रात अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात महबूब खे मेराज कराए, ला मकान ताईं पहुचाए, महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम कयो, ऐं मुंहिंजा महबूब मां अल्लाह तोखे ही दीदार कराया, मुंहिंजा महबूब अॼु मां अल्लाह खां घुर तोखे छा खपे? ओ बेवफा मुस्लमान, ओ 14हीं सदीअ जा मुस्लमान, ओ दुनिया जे इन ज़रे नशे में पंहिंजे पाण खे ख़त्म करण वारा मुस्लमान, मुझे मुस्तफ़ा करीम जो प्यार पाण सां निहार। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह फरमायो, ऐ मुंहिंजा महबूब अॼु घुर तोखे छा खपे? मुस्लमान मुझे मदीने जे ताजदार अल्लाह जे दरबार में छा घुरियो? मुझे हबीब करीम घुरियो। ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा करीम रब, मां मुस्तफ़ा के मेराज कराए, अर्शन खां मथे घुराए दीदार कराए। मौला अॼु मां मुस्तफ़ा तुझे दरबार में अर्ज तो कयां त मौला मुझे गुनहगार उम्मत ला भी को मेराज कर। तवज्जो कयो मुंहिंजा दोस्त, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात अल्लाह जे दरबार में अर्ज कहिड़ो कयो त मुंहिंजा करीम रब, मां मुस्तफ़ा के मेराज कराई, पर मां मुस्तफ़ा जी दिल जी तमन्ना है त मौला मुझे गुनहगार उम्मत के भी मेराज कर। मेराज माना खुदा जे कुदरत जो दीदार, जवाब दे खुदा जे कुर्ब जो दीदार, अल्लाह जे जलवन जो दीदार। ज़ाते मुस्तफ़ा उहा है जह खुदा जे खुदाई जा दीदार कया। ऐ मुझे महबूब जा गुलाम, ऐ मुझे महबूब जा उम्मती, जडे मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्शन खां मथे भी तो असां गुनहगार उम्मत के याद कयो त मुझे रब कहिड़ो जवाब अता फरमायो, ऐ मुसलमान कदर कर, ऐ मुसलमान कदर कर, ऐ मुसलमान कदर कर। मदीने जे ताजदार के अल्लाह फरमायो, ऐ मुझा महबूब, तो महबूब मुस्तफ़ा के मां अल्लाह पंहिंजे रज़ा सां मेराज करायो, तोखे मक्के खां मां अल्लाह जे ज़ात बैतुल मुक़द्दस पहुंचायो, बैतुल मुक़द्दस खां अर्शे मुअल्ला सिदरतुल मुंतहा ला मकान ताईं पहुंचायो। महबूब सब कुछ मां अल्लाह पंहिंजे रज़ा सां कयो, इन करे तो महबूब के सैर कराया। हीअ मुंहिंजी रज़ा है, उम्मत ला मुझा मुस्तफ़ा तुझी रज़ा है, इन करे तुझे उम्मत के मुझा महबूब मेराज मां खुदा कराया थो, मगर उन्हनि के सफर न कराईंदुमि, उन्हनि के मुश्किलातूं न, उन्हनि के कुछ भी न। महबूब बस वञी फर्श ते लही ऐलान कर, ज़मीन जे जंहिं भी खिते ते हुजन, जिथे भी हुजन, वुज़ू करे काबतुल्लाह दे मुहर करे, मुझा महबूब रुगी निमाज जी नियत करण उन्हनि जो कम आ, दीदार कराइण तुझे रब जो कम। ऐ मुसलमान, निमाज में तो के घर वेठे मुझो अल्लाह पंहिंजे जलवन जा दीदार कराए। मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमाए त ऐ मुझा उम्मती, अगर तू अल्लाह जे जलवन जो दीदार करण तो चाही त निमाज कायम कर, निमाज पढ़। ऐ मुसलमान, तू असां बेशक जलसा कयूं था, मैल पंधन जा निकरी जलसन में वञूं था, सब गालियूं भलियूं, पर इन जलसन जो मकसद छा है? जेकॾहिं अल्लाह जो फर्ज याद रखी छन मुसलमान, हे निमाज खुदा जो फर्ज थई, फर्ज कर्ज थई। कर्ज उहा शय आ हर सूरत में ॾियणी पवंदी आ। कर्ज वठण वारो प्यार सां न ॾींदे त सुभाणे डंडा हणी बि वठंदो। इन करे अल्लाह जो फर्ज अदा कर, निमाज के पाबंदी सां पढ़, पो औलिया अल्लाह जे सोबत में रही करे रुगी चंद घड़ियूं गुज़ार, ॾिस त मुंहिंजो अल्लाह तोखे दीदार कुर्ब जा कराए थो या नथो कराए। निमाज खां परे न थी। निमाज मुझे महबूब मुस्तफ़ा जे अखिन जो ठार, निमाज मुझे महबूब जे अखिन जो ठार आ। अञा जेकॾहिं वधी करे मूंखे चवण दे मुझा मुसलमान भा, तुझो टाइम बेशक मां ॾिसां थो पियो घड़ीअ ते पूरो थी वियो आहे, पर मूंखे ही जुमलो चवण दे, ओ निमाज पढ़ण वारा, तोखे अंदाज़ो न आहे त इन निमाज में राज कहिड़ो आहे, इन निमाज में कुर्ब कहिड़ो आहे। ओ मुसलमान, जॾहिं न निमाज़ी निमाज पढ़ंदो आहे, जॾहिं न निमाज़ी निमाज पढ़ंदो आहे, सजदे जे सूरत में हूंदो आहे, त तवज्जो कर मुसलमान, ओ कोहिस्तान जे जबल जे इलाइक़े जे पट ते वेहण वारा, जॾहिं
जॾहिं निमाज़ी सजदे में हूंदो आ, सजदे जे सूरत में हूंदो आ, गौर कर उन जी मुंडी मीम बणजी वेंदी आ, हथ हीअं हेठि कंदो आ, हे हिस्सो हे हबछी बणजी वेंदो आ, हुन जो हे विचों धड़ वरी मीम बणजी वेंदो आ, सजदे में ॿई टंगूं हीअं कंदो आ, टंगूं हुन जो दाल बणजी वेंदियूं आहिनि, हेॾे मूंॾे निहार, हे मुंडी मीम बणजी वई, मीम हे विच तुंहिंजो हा बणजी वियो, हे विच वरी तुंहिंजो मीम बणजी वियो, टंगूं तुंहिंजूं दाल बणजी वियूं, मीम हा मीम दाल, जिस्म तुंहिंजो हूंदो आ, इस्म मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो ठही वेंदो आ। तवज्जो कर, मिलता है क्या नमाज में सजदे में जाकर देख, सजदो दई दिस, जॾहिं सजदे में पहुची रुगी तसव्वुर दिल में कर त मुंहिंजा मौला मां त ॾाढो गुनहगार आहियां। मौला चवंदो न सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला, ज़ुबान सां सुबहान रब्बियल आला चवंदो रह, दिल में ख्याल कंदो अच मौला मां गुनहगार तुंहिंजे दरबार में हां, मौला जो मुंहिंजे ऐबन ॾे न निहार, मौला मां जॾहिं तुंहिंजो ज़ात जो सजदो कयो आ, सजदो तुंहिंजो कयो आ, जिस्म मुंहिंजो आ, पर सजदे जे सूरत में इस्म तुंहिंजे महबूब जो ठही वियो आ, मौला जो मूंॾे न निहार, पंहिंजे महबूब जे इस्म जे सदके मूंखे मुआफ़ कर। ॿुधा मुंहिंजो अल्लाह तोखे मुआफ़ कंदो या न कंदो? ओ मुसलमान, अल्लाह ताला जा बानड़ा, अल्लाह ताला जन्नत तुंहिंजे लाइ न बनाई आ त कंहिंजे लाइ बनाई आ, कायनात सजी रब महबूब लाइ बनाई आ, कायनात महबूब लाइ बनाई आ, जन्नत महबूब जे गुलामन लाइ बनाई आ, जन्नत तुंहिंजो इंतजार करे रही आ, तू रुगी जन्नत जे तरफ कदम त वधाए मुसलमान। अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां प्यार करण वारा अगर वाकई हकीकी तुंहिंजे अंदर में खुदा ऐं मुस्तफ़ा जो प्यार आ त पोइ अॼु वाइदो कर त निमाज़ 5 वक्त अदा कंदुसि। अल्लाह जे घर मां जरा गौर कर मुसलमान, अल्लाह जे घर मां तू कॾहिं सोच तुंहिंजे दुखनि जो, तुंहिंजे मुश्किलातुनि जो, तुंहिंजे मुसीबतुनि जो जेको राज़ आ उहो तू पाण खुद हैं। मुसलमान तो असां अल्लाह जे हुक्म खे अहमियत नथा ॾियूं, पर दोस्त खे अहमियत था ॾियूं। खुदा जे वास्ते 2 मिंट हीअ मुंहिंजी ॻाल्हि ज़रूर ॿुध, ज़िंदगी वरी या नसीब आ, का ज़िंदगी जी ख़बर नाहे। ए नौजवान, जेॾी महिल मोबाइल घर में भर में रखी सुम्हंदो हई, जीअं निंड मां उथंदो हई, सभ खां पहिरीं मोबाइल खणी ॾिसंदो हई त कंहिं दोस्त जो मैसेज त कोन आयो आहे। इहा सची ॻाल्हि आहे या न? कंहिं दोस्त जी मिसकाल त कान आई आहे? सच ॿुधायो, इहा हक़ीक़त आहे। अगरि दोस्त जी मिसकाल आयल आहे ऐं को घाटो तुंहिंजो दोस्त आहे, अगरि को तुंहिंजो घाटो दोस्त आहे, उन जूं 2 या 3 कालूं लॻलूं आहिनि ऐं तुंहिंजी रिंग बंदि थियल ही त अखियूं महटींदे पियो, यकदम उन दोस्त ॾे काल कंदे, तवजह सां ॿुधजां, उन ॾे काल करे उनखे छा चवंदे, अदा ख़ुदा जो कसम मूंखे निंड अचे वई, निभाग जी निंड अचे वई, यार मुंहिंजी रिंग बंदि लॻी पई हुई, मां फोन कान ॿुधी, न त तो भाउ जी फोन अचे ऐं मां फोन न खणा, मूंखे मुआफ़ कजां। जेसि ताईं उहो तोखे मुआफ़ न करे 3-3 4-4 दफ़ा उन खां माफ़ी वठंदो हई या न? कसम थे खुदा जो सच ॿुधा, वठंदा हूं न? ओ दोस्त मूंखे मुआफ़ कजां, मूं तुंहिंजी काल कोन ॿुधी। ओ खुदा जा बाना, खुदा जे वास्ते, ओ मुंहिंजे मुस्तफ़ा जा गुलाम, हिन सजन साईं जे फ़कीर जूं ही बाहूं ॿधल ॾिस ऐं हिन लफ़्ज़नि ते गौर कर। दोस्त जी रुगी काल तोखां मिस थी वञे त अंदर मां आवाज़ तो अचे त हिन दोस्त खे परचा, छो त तुंहिंजो दोस्त आ। अल्लाह जे पाक घर मां तोॾे मिसकाल कान ईंदी आ, फजर जो पूरी काल थींदी आ, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह, हय्या लस्सलाह हय्या लल फलाह। ओ मुसलमान, फजर जो का मिसकाल कान ईंदी आ, सॾड़ो तोखे थींदो आ, पूरी काल ईंदी आ, कन्ननि ते आवाज़ ईंदो थे, ॿुधी वरी सवड़ मथां विझी ऐं वरी वराए सुम्ही पवंदो हई। छा तोखे अल्लाह जे घर मां जेका काल आई आहे उन जी तो वटि दोस्त जे मिसकाल जेतिरी बि हैसियत कान्हे का?
ओ मुसलमान पांजे मुसलमानी दे निहार पांजे सच्चाई दे निहार उन खां पो तू अल्लाह ही अल्लाह जे हबीब ते मयारू दे दोस्त खां माफी वरतई तोखे निंड अचे वई तोखे फजर जी नमाज वई हली बुधा बेपहरी जे नमाज ते रोई ऐं अल्लाह खां माफी घुरियई निंड मां उथी रुनुई त मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कर मूंखां नमाज कज़ा थी वई आ ओ मुंहिंजा अल्लाह सही मूंखे मुआफ़ कर तो अल्लाह खां माफी वठण मुनासिब कोन समझी पर दोस्त जी रुगी मिसकाल अचे वई उन खां माफी वठण मुनासिब समझई जवाब दे त तोखे जिंदगी इज्जत ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह हुआ या दोस्त जवाब दे मुसलमान पो पंहिंजे खुदा जो एतिरो खौफ बि नथो रखे पंहिंजे रब जो एतिरो खौफ बि नथो रखी पंहिंजे अल्लाह सां एतिरो प्यार बि नथो करी ऐं मुंहिंजे खुदा जो प्यार निहार ओ बेवफा मुसलमान तुंहिंजी ला गर्ज़ाई निहार वरी मुंहिंजे रब जो प्यार निहार बे पहिरीअ ते सॾु थियो तो जवाब न ॾिनो टे पहिरीअ ते सॾु थियो तो जवाब न ॾिनो मग़रिब ते सॾु थियो तो जवाब न ॾिनो इशा ते सॾु थियो तो जवाब न ॾिनो 5 दफ़ा रब जे दरबार मां तोखे सॾड़ो थियो तो जवाब न ॾिनो ॿुधी अणॿुधो करे छॾी खुदा जो कसम तो तोखे ॾियां अगर तुंहिंजो पुटु तोखे हिकिड़े सॾ जो जवाब न ॾे ॿिए सॾ जो जवाब न ॾे टे सॾ जो जवाब न ॾे 5 दफ़ा अगर तुंहिंजो पुटु तोखे जवाब न ॾे त तूं उनखे चमाटू हणी घर मां कढी छॾींदे त तूं कहिड़े क़िस्म जो पुटु आहीं जो मां पीउ तोखे सॾु थो कयां तूं मूंखे जवाब नथो ॾी अगर महीने ताईं तोखे जवाब न ॾे त उनखे रुगी घर मां न कढंदे पर मिल्कियत खां बि बेदखल करे छॾींदे ऐं बेवफा मुसलमान मुझे रब जे कुर्ब दे निहार 70 साल गुजरी वई उम्र 30 साल उम्र गुजरी वई 50 साल गुजरी वई नमाज कान पढ़ी सी अल्लाह जे हिक सद जो जवाब न ॾिनोसी पर कॾहिं बि मुझे रब ईअं कोन चयो त मुझे अर्श जे हेठों निकिरी वई कॾहिं मुझे अल्लाह तोखे ईअं न फरमायो त मुझे फर्श तो निकिरी वञ मगर मुझो अल्लाह तू बेफरमानियूं करे तू बेअदबियूं करे अचे हंध ते सुम्हंदो हई मुझो अल्लाह मलाइक तुंहिंजो दफ़्तर खणी वेंदा हन मौला हे तुंहिंजो बेवफा बानो हे तुंहिंजो बेफरमान बानो सॼो ॾींहुं तुंहिंजो हुकुम न मञो अथई मौला हुकुम कर इन ते अज़ाब नाज़िल कयूं मुझो अल्लाह फरमाईंदो आहे न मुझो अल्लाह फरमाईंदो आहे न ओ फरिश्तो इन मुझे बाने जे अज़ाब जूं ॻाल्हियूं न कयो जहिड़ो आ तहिड़ो मुंहिंजे महबूब जो उम्मती आ जीअं निंड मां उथे बा अल्लाह जूं नेमतूं खणी वञोसि त वरी खाई ख़ुशि थिए मन मां रब खे यादि करे त मां रब राज़ी थी पवास तो असांजी बेवफाई मुंहिंजे खुदा जो प्यार तुझे असांजे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंतहा ॾिस ऐं मुंहिंजे रब जे प्यार जी इब्तिदा ॾिस हे सभु कुर्ब कंहिंजे करे थी रहियो आहे जवाब ॾे मदीने वारे मीर जे करे कुर्ब थी रहियो थे हे सब एहसान मुझो अल्लाह मदीने वारे घोट जे करे रहियो थे मूंखे जवाब दे हे जेके दुनिया में भोला ऐं बांदर थो ॾिसी छा इहे नस्ली जानवर हन इहे अल्लाह जे नबी जी उम्मत जा इंसान हुया उन्हनि गुनाह कया अल्लाह उन्हनि जूं शक्लियूं तब्दील करे छॾियूं ओ मुसलमान ओ मुझे मदीने वारे मीर जा गुलाम हिकिड़ो गुनाह ॿुधा जेको लूत अलैहिस्सलाम जे क़ौम कयो हुजे हूद अलैहिस्सलाम जे क़ौम कयो हुजे ऐं तो असां न कयो हुजे उन्हनि खां वधीक तूं असां गुनहगार आहियूं मगर मुझे अल्लाह शक्लियूं कोन फेरायूं इहो सच आहे या न छा तूं असां शराब नथा पियूं जवाब दे ठग तूं असां कूड़ा तूं असां गिला तो में असां में व्याज तो में असां में जुआ तो में असां में बेअदबियूं तो में असां में बेनमाजी तूं असां बेरोज़ायत तूं असां सब कुछ गुनाह मौजूद हन पर पोइ बि मुंहिंजो अल्लाह कंहिंजी शक्ल कोन थो तब्दील करे इहो तुंहिंजो कमाल आहे मुंहिंजे मदीने वारे घोट जे दुआउनि जो सदको आहे जवाब दे केड़े किस्म जो मुसलमान है जह महबूब मदीने वारे मीर जे सदके में अल्लाह तो के इज्जत दयो वेठो आ जह महबूब जे सदके में अल्लाह तो के बचायो वेठो आ ऐ मुसलमान लतीफ सरकार चवे तो पाणी ईंदुम होत कुछ आऊं अग भरी थिया मता चवे में बलोच त हिन कमीणीअ मां की न थियो याद रखी छॾ मदीने वारे मीर जे दरबार में हलणो थई महबूब जे हुजूर में पहुचणो थई मता मुंहिंजो आका उते मयार ॾेई विझई मता मुंहिंजो आका उते मयार ॾे त ए मुंहिंजे मथां कलमो पढ़ण वारा ए मां मुस्तफ़ा करीम जा उम्मती छा तो मां मुस्तफ़ा जो दीन न ॿुधो हो छा तोखे अल्लाह जो क़ुरान कन ते न पहुतो हो ऐं उते चवी पहुतो हो पोइ मुंहिंजो मुस्तफ़ा पुछई त पोइ तूं निमाज़ूं छो न पियो पढ़ी
अल्लाह जे सद ते लबैक छो न पियो चवी मुंहिंजा दोस्त कंध हेठि करणो पवंदे उन कंध हेठि करण खां पंहिंजे पाण खे बचा महबूब मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शफ़ाअत में उम्मीदवार उम्मती अल्लाह जे निमाज़ सां प्यार कर निमाज़ मुझे मुस्तफ़ा के प्यारी आ मुझे रब के भी प्यारी आ चो इंशाअल्लाह ताला नमाज पढ़ंदासी इंशाअल्लाह ताला नमाज पढ़ंदासी जिंदगी में अल्लाह मौको दिनो थई तुझा गुनाह घणा नाहिन मुसलमान तुझा गुनाह घणा नाहिन अल्लाह जी रहमत वडी आ मुझे महबूब मुस्तफ़ा जी शफ़ाअत वडी आ रहमत खुदा जी हुजे शफ़ाअत मुझे मुस्तफ़ा जी हुजे उन जादो तुझा गुनाह घणा नाहिन पर मुझा दोस्त शफ़ाअत जे पाण के लायक बनायो भी त सही न शफ़ाअत जे लायक पाण के बनायो भी त सही न हुजूर जी गुलामी कबूल कयूं त सही न ओ मुझा दोस्त दुनिया जे मामलात में केड़ा सा तवा सियाणा हो जेकॾहिं कंहिं सियासी पार्टीअ जो वोट न ॾियूं झंडो भी न हणूं त कम जे लाइ वेंदे शर्म थींदो या कोन थींदो सच त पाण खे चओ यार चौदासी यार वोट भी न ॾिनोसीं झंडो भी न हयोसीं हाणे कहिड़ो मुंहुं खणी वञूं पर जेको वोट ॾींदो आहे झंडो हणंदो आहे नारा हणंदो आहे मंशूर ते अमल कंदो आहे उहो लजी कोन थींदो आहे पर सीनो खोले वेंदो आहे त साईं मां तुंहिंजो हां मूं नारा तुंहिंजा हया हां मूं मंशूर तुंहिंजो ॿुधायो हो मां तुंहिंजे पार्टीअ जो सॾायो हो मां कारकुन तुंहिंजो हां मूंखे स्कूल भी ॾे मूंखे लाइट भी ॾे मूंखे बिजली भी ॾे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज जीअं दुनिया में अगर निस्बत आहे त तूं वञी कुझु न कुझु घुरी भी सघंदे ॻाल्हाए भी सघंदे पर जेकॾहिं निस्बत न आहे त कंध हेठि करणो पवंदई ऐं मुस्लमान पोइ क़यामत वारे ॾींहं खे भी आॾो रख जिते सॼी दुनिया मौजूद हूंदी पर पोइ जे महबूब सां निस्बत हूंदई त हुजूर जे आॾो कंधड़ो खणी त चवंदे मुंहिंजा आका गुनहगार ज़रूर आहियां पर तो मुस्तफ़ा जो दीवानो भी ज़रूर आहियां मुझे महबूब मुस्तफ़ा जे हुजूर में एतिरो त अर्ज़ कंदे त मुंहिंजा आका बेशक 5 वक्त नमाज जो पाबंद कोन हुयुसि पर मुंहिंजा मुस्तफ़ा बेनमाज़ी भी कोन हुयुसि मुंहिंजा महबूब गुनहगार ज़रूर हुयुसि पर महबूब दरूद भी पढ़ंदो हुयुसि ओ मुंहिंजा दोस्त बचण जी भी काई वाट कान थे औलिया अल्लाह जो मैसेज इहो थे सुहिणे महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जो न्यापो इहो थे कामिल मुर्शिद जो न्यापो इहो थई मुंहिंजा दोस्त अज़ीज पीरन जे पीर जे दामन सां वाबिस्ता हिन वक्त दुनिया जे अंदर औलिया अल्लाह दीन जी खिदमत करे रहिया आहिनि तुंहिंजे आॾो हिकु गुलाम जे हैसियत में सजण साईं जे फ़कीर जे हैसियत में गुलाम जे हैसियत में जेकॾहिं मां तोखे पैगाम ॾियां थो त उहो ई पैगाम जेको अल्लाह जो हुकुम आहे उहो ई पैगाम मुंहिंजे मदीने जे ताजदार जो आहे जेको मदीने वारे मीर जो पैगाम आहे उहो ई सहाबा जो पैगाम आहे जेको सहाबा जो पैगाम आहे उहो ई औलिया अल्लाह जो पैगाम आहे जेको औलिया अल्लाह जो पैगाम आहे उहो ई उन जे गुलामनि जो पैगाम आहे त पोइ तूं औलिया अल्लाह जो मुरीद आहीं त पोइ ही गुलामनि जो उन औलिया अल्लाह जो पैगाम गौर सां ॿुधी इन ते गौर कर इंशाअल्लाह ताला छाला वनी छो तू बेली थी थियो बिन जो वठ कंझक करीम रब जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां थोड़ो मथे में सूर पवई तावीज़न जे पुठियां डुकण वारा चेल्ह में सूर पवई मुलन जे पुठियां डुकण वारा छाजे लाइ तो दुनिया जे पुठियां डुकी तकलीफ़ थई मुसल्लो विछाए जबलन में वेठो ही कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजो ख़ुदा जबलन में भी तो सां गॾा मुंहिंजो मुस्तफ़ा झंगलन में भी तो सां गॾा तू ॾिधण को नाही तू धणीअ साईं वारो है तकलीफ़ अचई मुश्किल अचई वुज़ू करे मुसल्लो विछाए करे नफिल पढ़ी करे मदीने ने मोहड़ करे मुझे महबूब ते दुरूद पढ़ी रोई सुम्ह ॾिस त मुंहिंजो आका दीदार कराए थो तुंहिंजा दुख लहन था या नथा लहन हकीकी रस्तो छॾे ॾिनो थो माफ़ कजो असां ॾुखिया इन करे थिया हूं जो हकीकी रस्तो छॾे ॾिनो थो बकरियूं आहिनि न बकरियूं जेके बकरियूं धनार खे छॾे वेंदियूं आहिनि उहे काॾे वेंदियूं आहिनि चो कॾहिं गिदड़नि जे वर कॾहिं भगड़नि जे वर चढ़ी वेंदियूं आहिनि इहो सच आहे या न त तुंहिंजो असांजो बि धनार वेठो आहे तूं असां बि बेधनारा न आहियूं
तू असां भी निधण का ना आहियूं जेका मालिक सां गॾु हुकुम सां हलंदी आहे उन खे केर कुझु न कंदो आहे। हा हा कॾहिं मालिक जो चयो न वठी बि जेकॾहिं का बकरी कंहिंजे गाह में पवंदी आहे हारी डंडो खणी ईंदो आहे त उन जो धनार उनखे छॾाईंदो त हीअ मुंहिंजी आहे, हीअ मुंहिंजी आहे, हिन खे डंडो न हण, आईंदा तुंहिंजो नुक़सान न कंदी। त अल्हम्दुलिल्लाह तूं असां धणीअ साईं वारा हूं, औलिया अल्लाह जा ग़ुलाम हूं। तैन सजण साईं जे ग़ुलाम जो ही न्यापो मैसेज मुंहिंजा दोस्त क़बूल कर, पंहिंजे मुर्शिद जो पैगाम खणी तो वठ। कोहिस्तान जे हिन पहाड़नि में पहुतो हां, कलाकनि जा सफ़र करे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे रंगीनी तकरीर करण ईंदी आहे, बहितरीन नातूं बि पढ़ंदो हां, बहितरीन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खिताब सभु कुझु कंदो हां, लेकिन ख़बर न आहे छो अॼु मुंहिंजे दिलि चयो त मां ही सादड़े अंदाज़ में पंहिंजे मुर्शिद करीम जो जेको तरीक़ो आहे अॼु मां पंहिंजे मुर्शिद करीम जे तरीक़े सां तो ताईं मैसेज पहुचायां। ख़ुदा करे मन तुंहिंजे सम्झ में अचे वञे त अल्लाह खे राज़ी करण लाइ, अल्लाह जे रसूल खे राज़ी करण जे लाइ अचो त दामन मुस्तफ़ा में ॿई हथ विझो। दीन ॾुखियो न अथई मुस्लमान, मुस्लमान दीन ॾुखियो न अथई। आख़िरी जुमला चई मां उथां थो, आखिरी जुमला चई मां उथां थो, तू हर घड़ी पंहिंजे महबूब सां गॾु रही सघीं थो। ओ मुस्लमान जेॾी महिल न तू बिस्तरे ते सुम्हीं थो, बिस्तरे ते सुम्हीं थो, फ़क़ति हिकिड़ो ख़्याल कर, निंड तोखे करणी आहे न, पेर खट जा ॾखिण कर, उलहंदे मोहड़ कर, रुगी दिल में ख़्याल कर त ओलह मोहड़ करे सुम्हण मुझे मदीने वारे घोट जी सुन्नत आहे। ख़ुदा जो कसम तू सॼी राति निंड कर, मलाइक सॼी राति तुंहिंजूं नेकियूं लिख। कहीं तोखे चयो आहे त दीन ॾुखियो आहे, कहीं तोखे चयो आहे त दीन मुश्किल आहे, सुम्हणो त तो निंड त तोखे करणी आहे न, फ़क़ति यादे मुस्तफ़ा करे पोइ सुम्ह त सॼी राति निंड बि तुंहिंजी इबादत आहे। पानी तोखे पीअणो आहे, तुंहिंजे ज़िंदगीअ जी ज़रूरत आहे, मगर पानी हथ में खण। अगर तू बीठो हई उते बीठे दिल में ख़्याल कर त बीही पियण गैर जो तरीक़ो आहे, वेही पियण मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। बीठो होए गिलास हथ में पाणीअ जो हो, जबलनि में तो रही या झंगलनि में, वेही रह, वेही करे टिन साहिन में पानी पी, इरादो इहो कर, नियत इहा कर त मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे। मां तोखां थो पुछां, तू गुनाहगार थी करे भी जबलन में पानी पीण ते भी मुस्तफ़ा के याद करी, सुम्हण महल भी महबूब के याद करी त मुझो रहमतल लिल आलमीन इमामुल अंबिया आका थी करे छा तोखे विसारे छॾींदो? जवाब दे यार। कदे इए थी सके तो त गुलाम याद करे ऐं आका विसारे, इए कदे कोन थो थी सके। हे मुझे आका जी याद आ तदे त तो मिलाद जो महफिल सजाई हन, हे सोने महबूबे सुभानी जी निगाह करम आ तदे त तो यारियां जो महफिल सजाई हन। पर हिन महफिलन के सजाइण जो मकसद सिर्फ जुलूस करण ताईं महदूद ना है। मुझा दोस्त अजीज इन जा समरात नजर अचण घुरजन। इंशाअल्लाह ताला चौथन नमाज जी भी पाबंदी कंदासी ऐं मुझा दोस्त पंहिंजे न्याणियुनि खे तैलीम ॾियो। मुझा दोस्त अजीज पंहिंजे न्याणियुनि खे दीन जी तैलीम ॾियो, पंहिंजे न्याणियुनि खे क़ुरान करीम जी तैलीम ॾियो, पंहिंजे न्याणियुनि खे दुनिया जी तैलीम ॾियो, ज़रूर ॾियो तैलीम। छो त मुझे सुणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो आहे, तलबुल इल्म फरीदतुन अला कुल्ल मुस्लिम। इल्म जी तलब करण हर मुसलमान ते फर्ज आहे। याद रखो, अगर हिकड़ी न्याणी कुरान करीम पढ़ण सां गॾु वधीक न रुगी 5-8 दर्जा बि न न्याणीअ खे पढ़ायव, जेसिताईं तव्हांजो मुआशरो तव्हांखे इजाज़त ॾे, भला जेसिताईं तव्हांजी न्याणी आकिल बालिग थिए, जेसिताईं तव्हांजी न्याणी जवान थिए, तेसिताईं पंहिंजे न्याणीअ खे कम अज़ कम एतिरो पढ़ायो जो उहो सुभाणे कंहिंजी मोहताज न हुजे। न्याणी क़ुरान पढ़ियल हूंदी, न्याणी दुनिया जो इल्मु पढ़ियल हूंदी त बचिड़ो जॾहिं सुभाणे माउ थींदी, बचिड़ो उनजे हंज में ईंदो त उनखे सुहिणियूं ॿोलियूं सेखारींदी, सुहिणियूं लोलियूं सेखारींदी, रब जो क़ुरान पढ़ी ॿुधाईंदी, सुहिणे नबी पाक जा फरमान पढ़ी ॿुधाईंदी। पर जे तव्हां सां पंहिंजे बचिड़नि खे न्याणियुनि खे तैलीम कोन ॾियारींदासीं, न्याणियुनि खे न पढ़ाईंदासीं, उहे न्याणियूं सुभाणे पंहिंजे बचिड़नि खे छा पढ़ाईंदियूं?
मुझा दोस्तों पंहिंजे बचड़न के दीन जी तैलीम दियो, पंहिंजे न्याणिन के दीन दुनिया जी तैलीम दियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असां ते राज़ी थे। नमाज जो टाइम बिल्कुल मथा चढ़ी आयो आ। मूंखे पर्ची बेशक दोस्तन जी पहुती त सोने महबूबे सुभानी जी नात पढ़ो, मदीने वारे घोट जी नात पढ़ो, पर अलाए छो मुझे दिल चयो त हे 2 मिनट भी मां तव्हां के दीन जो पैगाम ॾियां, तव्हां के दीन जो पैगाम पहुचायां। मन अल्लाह ही अल्लाह जो रसूल राज़ी थी पवे। तव्हां इन पैगाम में राज़ी आयो, राज़ी आयो। ऐं इंशाअल्लाह इहो पैगाम ॿियनि ताईं पहुचाईंदासीं त पोइ हीअ क़ुरान जी आयत ख़ुशख़बरीअ में ॿुध। मुंहिंजे अल्लाह क़ुरान में फरमायो कुंतुम खैर उम्मतिन, मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे। तवज्जो कर, केर फरमाए रहियो आहे? चओ मुंहिंजो अल्लाह। हुजूर के फरमाए तो कुंतुम खैर उम्मतिन, मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे। छा रब खे ख़बर न आहे तुंहिंजे असांजे हाल जी जवाब ॾे? मुंहिंजा मौला कहिड़ी ॻाल्हि में भली आहे? अल्लाह फरमाए तो उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर। जन गोठ अली मुराद बारी जे वारन हीअ महफ़िल सजाई आहे, हीअ क़ुरान जी आयत उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। अल्लाह फरमाए तो महबूब तुझी उम्मत ॾाढी भली आहे। मुंहिंजा मौला उन्हनि जी निशानी कहिड़ी आहे? अल्लाह फरमाए तो उन्हनि जी इहा निशानी आहे, हड़ऊं बड़ऊं ॾेई करे माण्हुनि खे घुराए उन्हनि खे मां अल्लाह जे दीन जो पैगाम पहुचाईंदा, उन्हनि ताईं इहो पैगाम पहुचाईंदा त घरऊं निकिरी माण्हुनि खे पैगाम ॾियो। उहे बुराईअ खां रोकींदा ऐं नेकीअ जे तरफ़ सॾड़ो कंदा। हे जेतिरियूं घड़ियूं कचहरी कई अथऊं दीन जो पैगाम, बुराईअ खां हिक ॿिए खे रोकियो अथऊं या कोन रोकियो अथऊं? नेकीअ जे तरफ़ सॾु कयो अथऊं या न कयो अथऊं? त पोइ रब जो क़ुरान चवे थो त कुंतुम खैर उम्मतिन, महबूब तुंहिंजी उम्मत भली आहे। पोइ तव्हांखे मुबारक आहे जो अॼु अल्लाह जे क़ुरान जी ख़ुशख़बरी तव्हां असांखे मिली आहे। जहिड़ा आहियूं तहिड़ा, पर अल्लाह क़ुरान में चवे थो तूं असां भला आहियूं। कंहिंजे करे भला आहियूं? जो महबूब मुस्तफ़ा जा उम्मती, हुजूर जे उम्मती हुजण जे नाते सां तूं भलो आहीं। अल्लाह ताला तो असांखे अञा वधीक भलो थियण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। इहो पैगाम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेसि ताईं पहुचाए सघी थो ओसि ताईं पहुचाए। रुगी ज़िंदगीअ में न हिकिड़े माण्हूअ खां कूड़ जी आदत तो छॾराई त अल्लाह कंदो त जन्नत तुंहिंजो इंतज़ार में हूंदी। हिकिड़े माण्हूअ खां चोरीअ जी आदत छॾराई, जन्नत तुंहिंजे इंतज़ार में हूंदी। हिकिड़े माण्हूअ खां शराब जी आदत छॾराई, जन्नत तुंहिंजे इंतज़ार में हूंदी। हिकिड़े माण्हूअ खां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बुराईअ जी आदत छॾराई, जन्नत तुंहिंजे इंतज़ार में। इबादत करण वारो जन्नत जे इंतज़ार में, मुंहिंजे मुस्तफ़ा जे दीन जी तबलीग करण वारे जे इंतज़ार में जन्नत ख़ुदि हूंदी आहे। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण टाइम खां तमाम घणो ओवर टाइम वठी चुको आहे, इन ॻाल्हि में कोई शक न आहे। पर हाणे दोस्त में बशाम साहब, मौलाना बशाम साहब आज जो दोस्त आहे। तव्हां दोस्तनि सां हिते वास्तो न हुयो। साईं मौलाना माशूक अली साहब ऐं साईं बशाम साहब हिते काफ़ी असांजा दोस्त आहिनि। साईं मशवरे वारे साईं जा ग़ुलाम, उन्हनि जा दोस्त उते असां वटि शहर में रहनि था। उन्हनि बि काफ़ी दोस्तनि जी ॻाल्हि कई त उते कोहिस्तान में प्रोग्राम आहे। हाणे टाइम खे बचाइण जे मुंहिंजे ख्याल में मुंहिंजा दोस्त करे मां हाणे दोस्तनि जी इहा फरमाइश पूरी कंदे बस ॿिनि मिंटनि जे लाइ दोस्त खे राज़ी कयां जे इजाज़त हुजे त। हालांकि अॼु अलाए छो मुंहिंजो नात पढ़ण जो मूड न हुयो, बस दिलि चयो त दीन जी तबलीग कयां। जे तव्हां राज़ी हुजो त 2 मिंटनि जे लाइ दोस्त खे राज़ी करे तव्हांखे 2 मिसरा ॿुधायां। राज़ी आहियो तव्हां? ठीकु आहे जी साईं। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान में 2 मिंटनि जे लाइ ऐं 2 मिंटनि जे लाइ